अस्सलामुअलैकुम नाज़रीन, माया तव्हांजी होस्ट सदफ भुट्टो। दिल जी गहराई सां तव्हां सभिनि खे मां भली कार्तिकिया उम्मीद कंदसि बिल्कुलु ठीक ठाक हूंदो, ख़ुशि हूंदो, मज़े में हूंदो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। अहिड़ी तरीक़े सां सिंध टीवी जे प्रोग्राम सलाम सिंध सां तव्हां सभु असां सां गॾु जुड़िया रहो। ऐं आउं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागी तव्हांजी ख़िदमत में हाज़ुर आहियां। नेक तमन्नाऊं, नेक ख़्वाहिशूं ऐं तमामु घणियूं दुआऊं खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़ुर थींदा आहियूं। सुबुह जो पहर हूंदो आहे, सुबुह सुबुह सां रब करीम खे ॿाॾाइणु सुठो लॻंदो आहे ऐं रब करीम खे वरी हूअं बि ॿाॾाइणु चङो ई लॻंदो आहे। तव्हां जेकी बि कैफ़ियत आहे, जंहिं बि माहौल में आहियो, जंहिं मूड में आहियो, रब करीम खे सॼी ख़बर आहे त तव्हां छा चाहियो था, तव्हांजी ख़्वाहिश छा आहे, तव्हांजी तमन्ना छा आहे, कहिड़ा मसइला आहिनि तव्हां सां, कहिड़ियूं परेशानियूं आहिनि। पर उनखे वरी बि अर्ज़ु करणु, उनखे गुज़ारिश करणु, उनखे चवणु त मौला हीअ मुराद मुंहिंजी पूरी कर, अला साईं मुंहिंजी हीअ जेका आहे सा ॻाल्हि आहे तव्हांजे आॾो अर्ज़ु रखां थो, जेकॾहिं मुंहिंजी हिमायत में आहे या मुंहिंजे कम जी शइ आहे त मूंखे ज़रूरु अता कर। सो असां तव्हांजे लाइ दुआऊं कयूं था त जेकी बि तव्हां जूं नेक तमन्नाऊं आहिनि या नेक ख़्वाहिशूं आहिनि या नियतुनि में जेकॾहिं का सुठी ॻाल्हि आहे तव्हांजे त उहा तव्हांजी अॼु पूरी थिए। पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे आउं चवंदुसि त महिरबानी करे जेका बि ॻाल्हि आहे रब करीम सां शेयर कंदा कयो ऐं ॿिए कंहिं सां रूबरू शेयर न कंदा कयो। ॿिए कंहिंखे को फ़ाइदो मिलंदो बि कोन्हे छा? ॿिया माण्हू सिर्फ़ु तव्हांजे ॿुधंदा अच्छा ईअं थी वियो, अच्छा खां अलावा कुझु बि न करे सघंदा। पर जेको तव्हांखे ॾियण वारो आहे, बाॾण वारो आहे, जेको तव्हांजी हेल्प करण वारो आहे, सिर्फ़ु असांजो रब करीम आहे, असांजो अल्लाह आहे। ऐं वाक़ई में असांखे सिर्फ़ु उनजे अॻियां ई रोअणु घुरिजे। उनखे जीअं हिकिड़ो चवंदा न अल्लाह साईं चयो आहे त मां 70 गुना माउ खां वधीक 70 गुना वधीक मां पंहिंजे इंसान सां मोहबत कंदो आहियां। त असां पंहिंजी अम्मी खां काई बि ॻाल्हि मञराइणी हूंदी आहे त ज़िद करे कहिड़े बि तरीक़े सां पंहिंजी ॻाल्हि मञराए ई रहंदा आहियूं। अहिड़े ई तरीक़े सां जॾहिं हिकिड़ी माउ असांजी नंढड़ी ज़िद ते असांजी वॾी में वॾी ॻाल्हि मञी वेंदी आहे, अल्लाह साईं असांखे ठाहियो आहे। बिल्कुलु मां वरी जेका ॻाल्हि चवणु चाहियां थो उहा इहा आहे त राज़दार कंहिं हिकु अध खे ठाहियो, सभिनी खे पंहिंजा राज़ न ॿुधाईंदा कयो। पोइ थींदो ईअं आहे त राज़ तव्हां जॾहिं फाश थी वेंदा आहिनि त पोइ तव्हां किथां जा बि न आहियो रहंदा। सो इनजे करे राज़दार को हिकिड़ो माण्हू ठाहियो या राज़दार पंहिंजे रब खे ठाहियो। रब तव्हांजा जेके ऐब आहिनि उहे ढकण वारो आहे, माण्हू तव्हांजा ऐब ॿुधाइण वारा आहिनि। तव्हां भले कंहिंखे बि चओ न अदा हीअ ॻाल्हि तोखे ॿुधाईंदो पर ॿिए कंहिंखे न ॿुधाइजांइ, इहो यकीन ॼाणो त हू बि कंहिं न कंहिंखे ईअं चई ॿुधाईंदो अदा हीअ ॻाल्हि तोखे ॿुधायां थो, कंहिं ॿिए खे न ॿुधायां, उहो वरी ॿिए खे चवंदो अदा तोखे थो ॿुधायां। अहिड़ी तरीक़े सां अॻिते वधंदी वेंदी। जॾहिं तव्हांजी ॻाल्हि तव्हांजे पेट में न रही आहे त ॿिए कंहिं में तव्हां कीअं उमेद रखंदा आहियो त यार मां तोखे इहा ॻाल्हि ॿुधायां थो, कंहिंखे ॿुधाइजांइ। सो राज़ ॿुधाइण सां साज़िशूं वधी वेंदियूं आहिनि ऐं साज़िशूं वधण खां पोइ तव्हांजो जेको मयार आहे, तव्हांजी जेका लेवल आहे या तव्हांखे जेको माण्हू जंहिं तरीक़े सां मापींदो आहे या जेका तव्हांजे लाइ सोची वेंदी आहे त यार भलो माण्हू आहे, उन में थोरो ईअं खणी चऊं तव्हांजी जेके तव्हांजूं मार्कूं थोरियूं कटिजी वेंदियूं आहिनि। सो हर माण्हू ऐबदार गुनहगार आहे, रब करीम सभिनी जा ऐब ढके। ऐं ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे वरी गुज़ारिश कंदासीं जेकॾहिं कंहिंजे ऐबनि जी तव्हांखे ख़बर आहे या कंहिंजी का अहिड़ी ॻाल्हि तव्हांखे ख़बर पए थी त महिरबानी करे हरूभरू कंहिंखे न ॿुधाईंदा कयो। ऐं जेकॾहिं तव्हां सुठा दोस्त थियणु चाहियो था त उनखे पाण चवंदा कयो त यार हीअ तो ॻाल्हि सुठी कोन कई आहे ऐं तो जेकॾहिं हुनखे ॻाल्हि ॿुधाई हुई मां सुस्त तुंहिंजी ॿुधां पियो, इहो माण्हू सुठो कोन अथई, ॿिए खे ॿुधाईंदा कयो। सो कॾहिं कॾहिं माण्हू असां उन्हनि माण्हुनि ते एतबार करे वेहंदा आहियूं जेकी माण्हू वरी असांजे एतबार खे धोखो ॾींदा आहिनि, ठेस पहुचाईंदा आहिनि। ऐं धोखा सची ॻाल्हि इहा आहे त राज़दारी जे करे मिलंदा आहिनि। असां राज़ी थी करे राज़दार खे बणाईंदा आहियूं। ऐं अॼु मां हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि गॾोगॾु शेयर कंदी हलंदसि त कॾहिं अच्छा तव्हां सां ईअं थियो आहे तव्हां घर मां कंहिं ॿार खां या के पंहिंजी भाउ जी थी खाए, भेण जी थी खाए, लिकी निकिरंदा हुजो ऐं उहो ई तव्हांखे ॾिसी छॾे? न हूअं त ईअं ई निकिरंदा आहियूं, लिकी छो निकिरंदासीं? ॿार पोयां लॻंदा आहिनि गॾु वञण जे लाइ, असां गॾु ई हलंदासीं, तव्हां सां गॾु ई हलंदासीं। असां अक्सर त जंहिं खां जंहिं ॿार खां लिकी निकिरण जी कोशिशि कंदा आहियूं उहे ॿार जॾहिं ॾिसी छॾींदो आहे ऐं पोइ हुनजो रोअण ऐं उनजी जेकी मासूमियत हूंदी आहे, दिलि न कंदी आहे त उन्हनि खे छॾे अचूं, पर छा कयूं असांजी मजबूरी हूंदी आहे। ऐं कॾहिं इनशाअल्लाह अहिड़ो बि कोई अहिड़ो इवेंट रखंदासीं त जंहिंमें सिर्फ़ु सभु ॿार ई ॿार हुजनि। ॿारनि सां इन जे लाइ मशवरो आहे त ॿारनि खे पाण सां गॾु एतिरो माना ईअं न कयो, पाण सां गॾु महव न कयो, इन्वॉल्व न कयो या पंहिंजी आदत उन्हनि खे एतिरी न विझो जो तव्हां जाॾे बि वञो त ईअं रुॻो रड़ियूं हुजनि, तव्हांजे चोले में माना ईअं चुंबड़ियल हुजनि, मां भलंदुमि मां भलंदुमि, माना न काॾे तव्हां वञी सघो, न कंहिं दोस्त खे टाइम ॾेई सघो। इलाही अहिड़ा दोस्त हूंदा आहिनि जेकी जॾहिं बि उन्हनि जी ड्राइंग रूम में असीं वेंदा आहियूं या कचहरी करण लाइ त पोइ उन्हनि जा ॿार उन्हनि खे छॾींदा ई न आहिनि। पोइ हरकतुनि में कॾहिं चांहि किरी पवंदी आहे उन्हनि जे मथां, पंहिंजे मथां या का शइ नुक़सान थींदो आहे या जेका प्रॉपर असांजी जेका गुफ़्तगू आहे उहा मुतासिर थी वेंदी आहे। पोइ सही माना में ॻाल्हि न कंदा आहियूं। कॾहिं कॾहिं ॿारनि जे साम्हूं के ॻाल्हियूं करण जहिड़ियूं बि न हूंदियूं। सो हिकिड़ो दोस्त जेकॾहिं अचे थो उहो सिगरेट पीअण जो आदी आहे त ॿार हुन सां गॾु आहिनि त सिगरेट पीअंदो, ॿीहर जी करे ॿीहर ईंदो त हुनखे आदत पइजी वेंदी, बल्कि उहो महिमान बि ईंदो त उहे टोटा खणी उहो बि जेको आहे सिखण जी कोशिशि कंदो। सो अहिड़ियुनि शयुनि खां बि अवॉइड कंदा कयो, ॿारनि खे थोरो लिमिट में रखंदा कयो। के वरी चवंदा आहिनि साईं ॿार हूंदा ई प्यार जे लाइ, पर प्यार बि हिकिड़ी हद ताईं हिकिड़ी लिमिट ताईं, तव्हांजे प्यार मोहबत सां गॾु गॾु उन्हनि खे तहज़ीब ऐं तमीज़ बि इलाही ज़रूरी हूंदी आहे।
उनखे ॿुधाइणु घुरिजे त बाबा कहिड़े माहौल में छा ॻाल्हाइजे ऐं के ॿार वरी इलाही ज़िदी बि हूंदा आहिनि जेकी का ॻाल्हि सम्झंदा न आहिनि उहा ज़िद इनजे करे कंदा आहिनि छो त तव्हां हुनखे एतिरो ज़िदीरो बणायो आहे करे छॾियो आहे बिल्कुलु पर ज़िदी कॾहिं बणिजी था वञनि असांखे पाणी ख़बर न पवंदी पर ज़िद में जेकॾहिं असां उन्हनि खे गाला बिस्किट ॾेई छॾियूं त मां सम्झां थी थोरी घणी उन्हनि जी ज़िद घटिजी वाह 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 पोइ माना जेकॾहिं गाला बिस्किट ज़िद में ॾियो या तव्हां ॿाहिरि लिकी वेंदो न पोइ लिकण जी ज़रूरत न आहे तव्हांखे गाला बिस्किट ॾियो ऐं तव्हां सुकून सां पंहिंजे घरां बि निकिरी सघो था व्यूअर्स खे मां ॿुधाईंदी हलां जेके बि हिन वक़्तु असांखे ॾिसनि था ल्यू कंपनी जो गाला बिस्किट आहे मेरे देश का बिस्किट गाला हिन जे अंदरि अंडो बि एड थियल आहे हिन में गंदम बि आहे ऐं हिन में खंड बि आहे इन सां थींदो छा आहे त तव्हां हिन में खीर बि आहे अंडो बि आहे हा उहो एड करे चुकियो हुयसि तव्हांजे अक्सर त असां ॿारनि खे अहिड़ी ग़िज़ा ॻोल्हण जी कोशिशि कंदो जल्दी सां हिनजो पेट बि भरिजी वञे ऐं जेकी मदर्स या पंहिंजी फैमिली में जेके बि असांजा कमकार हूंदा जल्दी सां करे वठूं त तव्हां गाला बिस्किट वॾा हुजनि नंढा हुजनि या पोड़ा हुजनि जेकॾहिं तव्हां गाला बिस्किट जो कंटिन्यू इस्तेमालु रखंदव त तिन सां तव्हांजी हल्की फुल्की जेकी बुख चइबी आहे उहा बि ड्राई थी वेंदी खाराईंदो बि सही छो त आउं बिस्किट जो ॾाढो शौक़ीन माण्हू आहियां माना मूंखे वणंदा आहिनि बिस्किट मूंखे बि एड करे सघो था हिन शइ में तव्हांखे सभिनि खे ख़बर आहे मां बिस्किट इलाही शौक़ सां खाईंदी आहियां ऑफकोर्स तव्हां खाओ मां जेको आहे थोरी घणी गाला बिस्किट जी जेको कुझु तारीफ़ करणु पसंदि कंदसि छाकाणि मां अक्सर त मेरे देश का बिस्किट गाला पूरी प्लेट मुझे वाले हाने न चए जाए त मूंखे हाने कुछ बचाए जो ने लाला न खाला न हमारे देश का बिस्किट है गाला न मां ए बिस्किट खाइंदुस गाला ऐं ता वरी न चए जो त मूंखे ॾियो खाला न मां त कुछ न कुछ त जरूर खाइंदा जरूर पर एतिरो जल्दी न वाह जबरदस्त टेस्ट गाला बिस्किट बिल्कुल ऐं हिन जे अंदर जेकी मिल्क जी हिकड़ी फ्रेग्रेंसी ईंदी आहे खाइण में हिकड़ो खीर जो मज़ो ईंदो आहे न उन जो हिकड़ो पंहिंजो ई मज़ो आहे हिन में शुगर भी बिल्कुल लिमिटेड आहे घणा मिठा बि न तव्हां इजीली खाई सघो था इरशाद खाई तव्हांखे ॿुधाई रहिया आहिनि मां आस्ते आस्ते खावां तो जल्दी खपी न वञनि न खत्म कोन थींदा काफ़ी सारा पैकेट भी आहिनि असां वटि मेरे देश का बिस्किट गाला है वाकई में पाकिस्तान में ठहियो आहे असांजे देश जो असांजे मुल्क जो आहे असांजे शहर जो आहे ऐं असांजी सोनी धरती जो ई आहे सोने हिन जो दॿे जो कलर बि अहिड़ो सोनो सोनो आहे असांजी धरती जो मेरे देश का बिस्किट गाला ऐं गाला बिस्किट खे खाइणु घुरिजे कैजुअली तव्हां खे पंहिंजे घर में बि रखी सघो था तव्हां खे पंहिंजी गाॾी में बि रखी सघो था ॿारनि जे स्कूल बैग में बि उन्हनि खे विझी ॾेई सघो था जेकॾहिं सुबुह जो तव्हांजे नाश्ते में देरि थी वञे त ॿार जॾहिं वञी रहिया आहिनि स्कूल जे लाइ त तव्हां हुनजे स्कूल जे बैग में हिकु ॿ फारी रखी छॾींदो त इज़ीली जॾहिं उन्हनि खे बुख लॻी थी त उहो मेरे देश का बिस्किट गाला बिस्किट खे इज़ीली खाई सघंदा मूंगफली बि एड आहे उन जे करे टेस्ट में थोरो मज़ो माना वधीक मूंखे जेको आहे सो मज़ो ॾियनि था गाला बिस्किट वठो हाणे ई मतिलबु जेकॾहिं तव्हां ॿाहिरि निकिरणा आहियो त ज़रूरु बि पंहिंजे जेके सौदे सामान में गाला बिस्किट जा पैकेट्स वठी अचो ॿारनि जे लाइ रखी छॾियो ऐं हूअं बि जॾहिं महिमान ईंदा आहिनि त थींदो ईअं आहे त अचानक सां कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे तव्हां मिट माइट अज़ीज़ ईंदा आहिनि तव्हां घर न हूंदा आहियो पोइ घर वारा परेशान हूंदा आहिनि हाणे काॾे ॿार बि कंहिंखे मोकिलियूं छा कयूं पोइ जेकॾहिं तव्हां उन्हनि खे सौदो वठी ॾींदव ऐं ख़ासि तौर ते गाला बिस्किट्स जा जेकॾहिं पैकेट्स पिया हूंदा त महिमान ईंदो त उनखे चांहि मिली वेंदी ऐं तव्हांजी बि तारीफ़ थींदी ऐं वञी करे ॿुधाईंदो त बाबा पाण कोन हुयो हमरा पर जेका मुंहिंजी ख़ातिर तवाज़ा थी आहे जेका मुंहिंजी इज़त कई अथऊं जेको मूंखे मान ॾिनो अथऊं गाला बिस्किट खारायूं चांहि पीआरियूं वॾो मज़ो अची वियो ॾाढो मज़ो अची वियो ऐं चांहि सां बिस्किट ई शाम जो इवनिंग जे टाइम ते बि गाला बिस्किट खे यूज़ करणु घुरिजे चांहि सां गॾु तव्हां घर में बि रखी सघो था रखणु घुरिजे इलाही इंपॉर्टेंट आहिनि तव्हां पंहिंजी मतिलबु काफ़ी जॻह ते पिकनिक वग़ैरह ते असां वेंदा आहियूं अक्सर त असांखे पिकनिक जे घणो करे जॾहिं असां वॉक कंदा आहियूं असांखे बुख तरे घणो हलण सां बुख असांखे जल्दी घणी लॻंदी आहे पर तव्हां अहिड़ी शइ जो इस्तेमालु कयो तव्हांजो वेट बि न वधे ऐं तव्हांजी बुख बि ख़तमु थी वञे त तव्हां गाला बिस्किट खे इज़ीली इस्तेमालु करे सघो था वाह वाह ऐं जिन जा ॾंद कमज़ोर आहिनि उहे बि खाई सघंदा अहिड़ी ॻाल्हि न आहे बिल्कुलु इलाही सॉफ्ट ऐं नरम आहे तव्हां भले खाओ पर न खाईंदी आहे मां वरी ॿुधायां थो त जिन जा ॾंद कमज़ोर आहिनि उहे बि खाई सघनि था ॾाढो सुठो बिस्किट आहे ऐं बहितरीनु बिस्किट आहे हिन जो ज़ाइक़ो ॾाढो ज़बरदस्त आहे ऐं ख़ासि तौर ते कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त मंझंदि जो टाइम थींदो आहे त पोइ हल्की हल्की ईअं बुख महसूसु थींदी आहे उन टाइम खे बि तव्हां माना गुज़ारे सघो था गाला बिस्किट सां गॾु जेसीं ताईं तव्हांजी टीम तव्हांजा टीम मेंबर्स या जंहिं इदारे में तव्हां कमु कयो था समूरा माण्हू मानी खाइण जो जॾहिं इंतज़ाम मुकमल थिए तेसीं ताईं तव्हां पंहिंजी बुख खे मिटाइण जे लाइ गाला बिस्किट जो इस्तेमालु करे सघो था गाला बिस्किट ॾाढो ज़बरदस्त आहे लू कंपनी जो आहे ऐं हिन में जीअं सदफ़ ॿुधायो पए त आनो बि एड आहे हिन में शुगर बि आहे हिन में गंदम बि आहे हिन में हाणे इरशाद हिन में पीनट्स बि आहिनि खीर बि आहे त काफ़ी सारियूं शयूं अहिड़ियूं इन में मिक्स करे असांजे देश असांजे मुल्क हिन ल्यू कंपनी जेको पाकिस्तान में इहा कंपनी आहे हिननि गाला बिस्किट वारनि असांजे मुल्क में इहा शइ ठाही आहे ऐं असांखे हिन शइ खे वधि खां वधि इस्तेमालु करणु घुरिजे जीअं इन गाला बिस्किट सां गॾोगॾु असांजे मुल्क जी बि तरक़ी थिए वाह 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 मज़ेदार बिस्किट आहे ऐं खाओ ऐं दोस्तनि खे बि खारायो
माण्हुनि खे बि ॿुधायो ऐं उन्हनि खे बि चओ त गाला बिस्किट वठो। नाला ॾाढा सुठा आहिनि बिस्किट्स जा। गाला बिस्किट सां जी वाह वाह, पुराणो बिस्किट आहे। असां हिन जो हिकिड़ो सॉन्ग बि ॿुधंदा आहियूं पाण, ओ मेरे देश का बिस्किट गाला। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं मां पंहिंजे व्यूअर्स खे ॿुधाईंदी आहियां नाज़रीन, गाला बिस्किट त असां सां गॾो गॾु आहे, पर गाला बिस्किट सां गॾोगॾु असांजा कुझु मोज़िस महिमान बि आहिनि, उन्हनि जो तव्हांखे असां तारुफ़ कराईंदा हलंदासीं। गाला बिस्किट बि उन्हनि खे खाराईंदासीं ऐं गॾो गॾु ऐं तव्हां सां बि तारुफ़ कराईंदासीं। सभ खां पहिरियां जेका शख़्सियत हिन वक़्तु तव्हां कैमरा जी मार्फत हुनखे ॾिसंदव, ॾाढी प्यारी शख़्सियत आहे ऐं माठीनी तबियत जो मालिक आहे। असांजे प्रोग्राम में जॾहिं बि ईंदा आहिनि त का कम जी ॻाल्हि कंदा आहिनि, सुठी तर्जिया निगारी बि कंदा आहिनि। पाण ज़रई तरक़ियाती बैंक जो बि हिसो रहिया आहिनि ऐं उन में बि तमामु घणा सुठा एफर्ट्स वरिताऊं ऐं पंहिंजे दौर में पंहिंजे ईअं खणी चऊं त कम में रुधल रहिया ऐं पंहिंजी मिटी पंहिंजे देश जे लाइ तमामु घणो कमु कयो अथऊं। सो असीं भलीकार चऊं था मुख़्तलिफ़ मामलनि ते सुठी तर्जिया निगारी करण जे लाइ। अॼु असांजे प्रोग्राम में आहे साईं निसार अहमद शेख साहिबु। साईं अस्सलाम वालेकुम। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो साईं? अल्हम्दुलिल्लाह ठीक आहियो? ख़ुशि हा बिल्कुलु तारुफ़ करण महिल गाला बिस्किट जेकॾहिं तव्हां खाईंदा बि रहंदव न वॾो मज़ो थो अचे, तारुफ़ में मिठाण थी अची वञे। ऐं ॿी जेका शख़्सियत आहे उहा बि ॾाढी ज़बरदस्त आहे, पाण सुठो ॻाईंदो बि आहे ऐं ॾाढो सुठो मतिलबु रागी असांजे प्रोग्राम में ईंदो आहे, सुठा कलाम ॿुधाईंदो आहे। जावेद जाफ़र भाई असां सां गॾु आहे। अस्सलाम वालेकुम जावेद भाई। अस्सलाम वालेकुम। कैसे हैं? ठीक है जी, बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ लाए। इन खां सवाइ ॿी केरु आहे उन तारीफ़ पाण साहेड़ी तारीफ़ पाण करायो। हिकिड़ी ख़ूबसूरत उन्हनि जी आवाज़ आहे, न्यू टैलेंट आहे ऐं असांखे न्यू टैलेंट खे न्यू कमर खे असांखे एप्रिशिएट करणु घुरिजे हमेशह। जॾहिं मां स्टूडियो में आई हुयमि त मां उन्हनि जी आवाज़ त ॿुधी रही हुयसि, पर जॾहिं तारीफ़ असल तॾहिं थींदी जॾहिं सभु ॿुधंदा। सॼो पाकिस्तान हिन वक़्तु जॾहिं जेको असांजो प्रोग्राम ॾिसे थो ऐं उनकी आवाज़ के जरिए बुझंदा। रुबाब उमर, अस्सलाम वालेकुम। कैसी हैं आप? ठीक है, तबियत ठीक है आपकी? बड़ी खुशी है आपने हमें ज्वाइन किया। ऐं नाज़रीन असांजा जेके घर भारती आहिनि, असांजो घर जो हिस्सो आहिनि, मुहर्रम नाज़, अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहे। अॼु बि तव्हांजी पेन जी मूंखे ज़रूरत पवंदी। ख़ैर नाज़रीन असांजी कचेरियूं मस्ती मज़ाक गुफ़्तगू असांजी जारी रहंदी। असां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदा ई रहंदा आहियूं, पर जॾहिं असांखे शायदि असां बि इहो सोचंदा आहियूं, तव्हां बि इहो सोचंदा हूंदो त जेके न्यू टैलेंट हूंदा आहिनि, न्यू कमर हूंदा आहिनि, न्यू सिंगर अचनि था या न्यू एक्टर अचनि था, असांखे उन्हनि खे एप्रिशिएट करणु घुरिजे। असां उन्हनि खे पंहिंजे बराबरि सम्झण जी कोशिशि करणु लॻंदा आहियूं त यार हिनखे एतिरी हिन जे अंदरि पावर्स न आहिनि या एतिरा हिन जे गट्स न आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां बि हेसि ताईं जॾहिं पुॼा आहियूं त असांखे वॾो अरसो लॻो आहे, 10 साल 12 साल। उहा फीलिंग पंहिंजी मतिलबु हिन वक़्तु पाण खे ॾियारण जी कोशिशि कंदा आहियूं। जॾहिं तव्हां नवां आया हुयासीं नवां आयासीं, असां ॾुखियनि सां आयासीं न। जी बिल्कुलु। सो ईअं सोलो तरीक़ो त न आहे, सोलो आहे बि कोन जो जल्दीअ में कोई टीवी ते अची वञे। वक़्तु ॾियणो थो पए। फील्ड की छा आहे शायदि जेकी बि असां काई बि फील्ड सां चॉइस कयूं था, कोई बि कारोबार हुजे, दुकान हुजे, शॉप हुजे, पार्लर हुजे, बल्कि माण्हू इलाही रोकनि पिया, माण्हू इलाही टोकनि पिया, माण्हू इलाही रस्ता बंदि कया, पर पोइ बि चवंदा आहिनि न त कॾहिं कॾहिं के माण्हू रस्ता पंहिंजा ठाहे वठंदा आहिनि। कॾहिं कॾहिं क़िस्मत बि कमाल कंदी आहे ऐं छा त कमाल क़िस्मत कयो आहे जो अॼु तव्हां असां गॾु आहियूं। ऐं पर हिकिड़ी ॿी बि मां ॻाल्हि सोचींदी हलंदी आहियां त इंसान जेके आहे न अलाए दिलि बि ॾिनो आहे, दिमाग़ बि ॾिनो आहे, पर दिमाग़ काफ़ी शयुनि खे असांखे भटकाए बि छॾींदो आहे। त कुझु माण्हू जॾहिं उनखे टोन कंदा आहिनि, तंज़ कंदा आहिनि, दिमाग़ न भटकाईंदो मुंहिंजे ख़्याल में, छो त माण्हू तव्हांखे अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि त दिमाग़ उन लाइन ते हलण जी पोइ कोशिशि कंदो आहे, तव्हांजे दिमाग़ खे माण्हू फेरे छॾींदा आहिनि। पाण जेकॾहिं तव्हां पाण सोचींदव न पोइ तव्हां सही मतिलबु पंहिंजो फ़ैसिलो करे सघो था। माण्हू हिकिड़ो ईंदो मुहर्रम साईं तव्हांखे चवंदो हीअं न आहे, साईं जेको आहे सो ॿियो कोई चवंदो हीअं न आहे, त पोइ तव्हां हाणे सोचींदो त छा ॻाल्हि आहे। पोइ जंहिं माण्हूअ जी जेका आहे सा अहमियत वधीक हूंदी तव्हांजी लाइफ में, उन माण्हू जी तव्हां ॻाल्हि मञींदव ऐं तव्हां पंहिंजे दिमाग़ खे ओॾे टर्न कंदव। ईअं थींदो आहे अक्सर। मां सम्झां थी त ईअं मतिलबु कुझु माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि की असां न बि अंडरस्टैंडिंग हुजे, पर हुन अलाह साईं हुनखे बि पंहिंजो दिमाग़ ॾिनो आहे, पंहिंजो सेंस ॾिनो आहे। असांखे पंहिंजी बि हिकिड़ी थिंक रखणु घुरिजे। असांजी दिलि चवंदी आहे त यार मां जेको आहे न गाना गायां, पर असांजो जेको माण्हू जा जेके तंज़ ताना हूंदा आहिनि, असांजो जेको दिमाग़ हूंदो आहे, असां हाणे गाना कईंदा सुठो थोरी लॻंदो। मां हाणे सिंगिंग असल में ईअं थींदो आहे, शुरू में जेका बि नवाणी ईंदी आहे त पोइ माण्हूअ खे हज़म न थींदी आहे ॿिए माण्हूअ खे। ॿियो माण्हू सोचींदो आहे यार हे केॾो सुठो माण्हू आहे ऐं वरी वते थो गाना ॻाईंदो, यार इहा तरीक़ो आहे को। पर आहिस्ते आहिस्ते पोइ तव्हांखे हू सम्झंदो वेंदो, तव्हांखे ॿुधंदो वेंदो, हू बि तव्हांजो आदी थी वेंदो ऐं तव्हां बि हुन कम जो आदी थींदो, पोइ एडजस्ट थी वेंदा पाण में ई। पोइ बुरो न लॻंदो, पोइ सुठो लॻंदो। पोइ कॾहिं कॾहिं अहिड़ी बि मतिलबु कैफ़ियत थी वेंदी आहे जो ॿुधी करे चवंदो यार वाह वाह यार कमाल करे। इहा बि सुठी ॻाल्हि आहे त माना आहिस्ते आहिस्ते माण्हुनि खे बराए महिरबानी उन्हनि खे आदत बि थी वञे, असांखे बि आदत थी वञे। ख़ैर असांजी गुफ़्तगू जारी रहंदी, मौजूद महिमाननि सां बि गुफ़्तगू कंदासीं, पर हिन वक़्तु थियो आहे हिकिड़ी नंढड़ी कमर्शियल ब्रेक जो हलंदासीं। ब्रेक जे तरफ़, ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं। ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, शहानी है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। वेलकम
वेलकम बैक नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर भली कार्तिका तव्हांखे सिंध टीवी जो प्रोग्राम सलाम सिंध में मौजूद मेहमान बेस सां गॾु गुफ्तगू भी जारी आहे, पर मां सम्झां थी त मां तव्हां खां बि राय वठणु ज़रूरु पसंदि कंदा, छो न सॉन्ग खां ई अॼु असां पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआत बड़ी महिरबानी, तव्हां असांजी राय जो एतिराम कयो। अॼु पहिरियों दफ़ो पुछा कई अथव त तव्हांजी राय वो छा कंदासीं। सो हाणे आउं छा चवांव त हाणे औरत जे मामले में लेडीज़ फर्स्ट बाबा जीअं हीअ चाहे तीअं प्रोग्राम खे तरतीब अॻिते वधाईंदासीं। मुंहिंजी दिलि करे पई त पहिरियां गानो ॿुधूं, गाने जे लाइ दिलि पई करे ॿुधण जे लाइ। माना अॼु तव्हांजी दिलि थोड़ी सा माना थोड़ो कुछ माना चेंज चेंज डिफरेंट बिल्कुल। रुबाब उमर की मैं रिक्वेस्ट करना सर, रुबाब आप मुझे पहले अपनी आवाज में कोई गाना सुनाए, फिर मैं आपसे कोई गुफ्तगू करूंगी। एक टीस जिगर में उठती है, एक दर्द सा दिल में होता है। हम रातों को उठ कर रोते हैं, जब सारा आलम सोता है। हो चांदनी तकते टूटी जाए आस भी आना आए रे, तकते तकते हो शाम सवेरे दर्द अनोखे उठे जिया घबराए रे, शाम सवेरे रातों ने मेरी नींद लूट ली, रातों ने मेरी नींद लूट ली, दिन के चैन चुराए दुखिया चुपके रोए रे, पिछली रात में हो सुख की नींद में मीत हमारे देश पर आए सोए रे, सुख की नींद में दिल की धड़कने तुझे पुकारे, दिल की धड़कने तुझे पुकारे, आजा बालम आई बहारे, बैठ के तन्हाई में कर ले दुख सुख की दो बातें, चांदनी रातें हो चांदनी रातें, सब जग सोए हम जागे, तारों से करें बातें, चांदनी रातें हो चांदनी रातें हो चांदनी रातें। वाह 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 वाह, मजा आ गया जी रुबाब। जबरदस्त खूबसूरत माशाल्लाह, वॉइस खूबसूरत है, आवाज, खूबसूरत। बिल्कुल। खूबसूरत अच्छा आवाज। रुबाब, पहले तो आप मुझे ये बताओ कहाँ से सीखा, कौन उस्ताद है, कब सीख रही हो? माइक पे बात करें। मेरे उस्ताद आशिक अली जान है, मुझे कोई 8-9 महीने हुए सीखते हुए। अच्छा। लेकिन गाने का शौक कोई 15-16 साल की उम्र से था। क्या बात है। फिर पढ़ाई, एजुकेशन, जॉब, बच्चे, शादी। किसने के बच्चे भी हो गए, शादी भी हो गई? जी, मेरा बेटा है 8 साल का, बेटी मेरी 2 साल की है। तो बस फिर अब कुछ साल पहले मुझे हुआ कि भाई मुझे तो यही करना थी, अकाउंटिंग भी नहीं पढ़नी थी, ये भी नहीं, तो फिर सिंगिंग की तरफ आ गई। सिंगिंग की तरफ। ये बड़ी अच्छी बात है कि इंसान को अपनी जिंदगी, एक ही जिंदगी, उसमें अपने सारे शौक सारे शौक है। वो पहले पेरेंट्स के कहने पे पढ़ाई कर ली, सब कुछ कर लिया, फिर अपने दिल में ये शौक था कि मुझे तो ये करना था। पर ये अच्छी बात है कि हस्बैंड सपोर्ट करते हैं जी, आपको अल्हम्दुलिल्लाह, कि भाई बहुत चलो ठीक है, अगर ये आपका नहीं शौक है नहीं तो जी, आप पूरा बहुत कर ज्यादा, सकती हैं। बिल्कुल बहुत ज्यादा सपोर्टिव है, इनकरेज भी करते हैं, सपोर्ट भी करते हैं।
ये बड़ी अच्छी बात हो गई। अच्छा तो ये अभी सीख रही हैं आप गाने मुस्तकबिल, मतलब मुस्तकबिल में आपने क्या सोचा है कि मुझे आगे सिंगर ही बनना है, मतलब जी, ये शौक अब जैसे कंटिन्यू अल्लाह करेंगी? जितना जो किस्मत में होगा जैसे मतलब बिल्कुल ऑफ कोर्स इरादा तो यही है कि एज अ करियर इसको परस्यू करे, लेकिन अब आगे जो आपकी फेवरेट सिंगर कौन है? मुझे जी मैडम नूरजहां बहुत 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 पसंद जी। है। तभी तो उनका गाया ना जी पहले आपने, बिल्कुल, सही बात ये है। गाना मेरे फादर को बहुत पसंद था। हम अक्सर म्यूजिकल गैदरिंग्स में जाते थे सही, तो वो सिंगर जब ब्रेक होता था कुछ तो ये लगा देते थे, तो मुझे बहुत इनकरेज करते थे, बेटा तुम सुनाओ तुम सुनाओ। मैं शायद 14-15 साल की थी उस वक्त, तो फिर मुझे तब से शौक डेवलप हुआ। फिर और म्यूजिशियंस के साथ जब आप हारमोनियम तबला या कीबोर्ड के साथ गाते हैं तो वो एक अलग ही फील होता है। तो पेरेंट्स ने भी अल्हम्दुलिल्लाह शुरू से बहुत इनकरेज किया। तो वो बस ये है कि स्टडीज और उसकी वजह से इसको परसू नहीं कर सकी, ना प्रोफेशनली ना ये कि सीखने का भी शौक था। फिर अभी कोई साल पहले मैंने सीखना शुरू किया बाकायदा। चलो ये बड़ी अच्छी बात है कि इंसान को अपने शौक जरूर पूरे करने चाहिए। अच्छा निसार साईं, ॻाल्हि निकिती क़िस्मत जी। सो घणेई माण्हू ईअं ज़िंदगी गुज़ारनि था क़िस्मत जे आसे ते, यार क़िस्मत में हूंदो त मिलंदो, क़िस्मत में हूंदो त मिलंदो, ईअं थींदो आहे या पाण स्ट्रगल करणी पवंदी आहे, महिनत करणी पवंदी आहे, जफ़ाकशी करणी पवंदी आहे, पोइ मिलंदो आहे, या उन खां पोइ महिनत खां पोइ बि क़िस्मत जो अमल हूंदो आहे। के माण्हू इलाही महिनत कंदा आहिनि, आउं ॾिसंदो आहियां सॼो ॾींहुं पिया पंहिंजो कमकार कंदा आहिनि, पर उहे पोइ बि एतिरा ईअं ठही न सघंदा आहिनि, ज़िंदगी माना उन्हनि जी आसान न हूंदी आहे। तव्हां छा चवंदो हिन मामले ते? असांजा प्लान त तमामु घणा हूंदा आहिनि, पर हक़ीक़त जेका आहे न उहा क़िस्मत में जेको कुझु लिखियलु आहे उहो त मिलणो आहे। पर आउं बि कुझु उन जो जेको आउं बि कुझु अगभरी थियां, उहो लाज़मी हाणे सुबुह थींदो आहे, तव्हां ॾिठो हूंदो त सभ खां पहिरीं ई जेको बर्ड ईंदो आहे न अंधेरे में, उहो कांव ईंदो आहे, उनखे उमेद हूंदी आहे पर उहो थोरी कोशिशि करे ईंदो आहे त पोइ उनखे घणो कुझु मिलंदो आहे। उनखां पोइ या वरी जीअं सिज उभरंदो आहे त उहा बि हिकिड़ी निशानी आहे त अव्हां निकिरो ऐं कोशिशि कयो, मिलणो उहो ई आहे जेको क़िस्मत में आहे। मिसाल तौर मां पाण खे हाणे धकु हणां त माना इहो मुंहिंजी क़िस्मत में लिखियलु हुयो। ॾिसो इहो धकु हण त माना वरी पोइ माण्हू चरियो थी वियो आहे। एक्चुअली हक़ीक़त इहा आहे त पाण कबो पिया आहे। हिकिड़ी मां निसार साहिब जी ॻाल्हि क्लियर कंदी आहियां। निसार साहिब जीअं तव्हां चयो त जेको मिलणो तव्हांखे सॼो ॾींहुं उहो ई आहे, तव्हां केतिरी बि महिनत कयो जेको क़िस्मत में लिखियलु आहे। मां हिकिड़े कमरे में वेठी हुजां पर जेको मुंहिंजी क़िस्मत में उन ॾींहं जो लिखियलु आहे मूंखे त उहो मिली रहंदो। ॾिसो इहे इनिशिएटिव बि जेके आहिनि अलाह जे तरफ़ां थींदा आहिनि, भला सुबुह बि त उहो थो करे न। असीं 10 साल जा प्लान कंदा आहियूं, राति जो सुम्हण वक़्तु चवंदा आहियूं त सुभाणे या ईंदड़ 10 ॾींहंनि में हे कंदासीं, भला सुबुह जो न जो उथारे त छा कंदासीं। हाणे हिकिड़ी हक़ीक़त आउं तव्हांखे ॿुधायां, ॿार जॾहिं पेट में हूंदो आहे न 4.25 महीननि जो हूंदो आहे त हुन में रूह फूकियो वेंदो आहे। पोइ उन वक़्तु 2 ॻाल्हियूं तय थींदियूं आहिनि त हीउ केतिरा साह खणंदो, माना हुनजी उमिरि उन वक़्तु तय थी वेंदी आहे। ऐं ॿियो हिनखे रिस्क केतिरो मिलणो आहे। रिस्क आहे न, बाक़ी तव्हां कहिड़े नमूने हासिल था कयो, उहो सही तरह सां हासिल था कयो या नथा कयो, उनजे लाइ वरी पोइ आख़िरत जो हिसाब किताब बि आहे। सही सही। बाक़ी इनिशिएटिव त पाण खे वठिणो हूंदो आहे। सो भला हाणे रब में उमेदूं बि त असां रखंदा आहियूं न, उनखे बि चवंदा आहियूं न, ॿाॾाईंदा आहियूं न त को रस्तो ॾेखार। अलाह ताला मुसब्बिब असबाब बि त आहे न, पर केरु वेठे ई वरियाम थी विया आहिनि, माना ईअं ॾाढा मुतबर बि थी विया, भला बि थी विया, पैसो बि अची वियो। इहा आहे क़िस्मत। मूंखे त ईअं लॻंदो आहे। तव्हां छा चवंदव? माना कुझु न कयूं, अचानक सां मालामाल तव्हां ॾिसंदो कखपति अॻियां लखपति थी विया, ऐं के वरी लखपति मां कखपति थी विया। इहा आहे क़िस्मत मुंहिंजे ख़्याल में। असां मटीरियलिस्टिक दुनिया में इंसान हमेशह मटीरियलिस्टिक रहियो आहे। ही चवंदा आहिनि यार हिनखे ॾिसो पजेरो आहे, अरब राज़ी अथसि, पर उहा कंहिंखे कहिड़ी ख़बर त राति जो निंड ड्रग्स खां सवाइ न करे सघंदो आहे। सुकून जेको आहे न उहो अलाह जे तरफ़ां जेको मिलंदो आहे न, उहा हिकिड़ी वॾी दौलत आहे जेका माण्हू उनखे रियलाइज़ न कंदा आहिनि। चवंदा आहिनि बसि शान शौकत आहे, बसि रब राज़ी आहे। ईअं त पोइ आख़िर में जॾहिं साथ छॾे वेंदा आहिनि सभई माण्हू, पोइ शान शौकत वारा माण्हू गुरूअनि बि ॾिठासीं। ईअं बि आहे। हा यस। पोइ चवंदा आहिनि त यार हीअ माना केॾा सुठा आहिनि, हीअ पंहिंजे वलर में आहिनि, पंहिंजे कौल में ॻोठनि में कीअं हिकिड़ी वाइपी आहे, मोहबत आहे, रवादारी आहे। असां हिते तन तनहा कहिड़ी ज़िंदगी आहे, हेॾो वॾो बंगलो आहे, रहां अकेलो थो।
ईअं बि कॾहिं कॾहिं थींदो हा आहे, फील बिल्कुलु थींदो आहे हिते एतिरा घर आहिनि कि नंढा घर आहिनि हुन में 8 भाती आहिनि, सुकून वारो माहौल आहे, चहचटो लॻो पियो आहे, कचहरियूं लॻी पियूं आहिनि, मेला लॻा पिया आहिनि, गॾु चांहियूं था पीअनि, गॾु बुसरियूं था खाइनि, गॾु सयूं था पचायूं ऐं वॾो मज़ो लॻो पियो आहे। होॾे ताईं वॾो बंगलो आहे, माण्हू 2 हा ईअं बि थींदो आहे कॾहिं कॾहिं। ऐं कोरोना में त उहे बि परे परे। हा हा सो हिकिड़ो बिल्कुलु ख़ुदा जो हिकिड़े जो सिस्टम कमरो आहे। होॾे हूंदो त ॿिए जो इलाही परे हूंदो, हुन ॿिन्ही खे मिलण में 2-2 टे ॾींहं गुज़री वेंदा आहिनि। हिकिड़े घर में रहंदा आहिनि पर 2-2 ॾींहं ताईं मुलाक़ात न थी सघंदी आहे। पर जिन जा नंढा घर हूंदा उन्हनि खे वॾनि घरनि जी ख़्वाहिश हूंदी आहे, पर जिन जा वॾा घर आहिनि उहे बि उन्हनि जी बि इहा ख़्वाहिश हूंदी आहे। पर इहा ॻाल्हि न आहे छा कि हर इंसान ॾुखी लाइफ गुज़ारे थो, वॾनि घर वारा मुंहिंजो ख़ुशियुनि सां ख़्यालु आहे गुज़ारनि मुंहिंजो था। ख़्यालु आहे त माण्हू जो मूड हिकिड़ो न रहंदो आहे। कॾहिं कॾहिं हू मेले में रहणु चाहींदो आहे, कॾहिं अकेले में रहणु चाहींदो बिल्कुलु आहे। बिल्कुलु कॾहिं चवंदा आहिनि त कोई बि न हुजे, कोई बि मूंखे तंग करण वारो न हुजे। ऐं पंहिंजनि वॾनि कुशादनि घरनि में बि माण्हू दर बंदि करे ईअं सुकून वठण जी कोशिशि कंदो आहे त बाबा आउं अकेलो हुजां। बिल्कुलु बिल्कुलु ऐं कॾहिं कॾहिं वरी ईअं बि थींदो आहे को पाण पॉप म्यूज़िक ॿुधंदा आहियूं, डांसूं कंदा आहियूं, मज़ो ईंदो आहे। कॾहिं कॾहिं वरी अहिड़ा आरफाना कलाम ॿुधंदा आहियूं, रोई पवंदा आहियूं। माना गिफ़्ट मां चवंदी आहियां हर हाल में असांखे पंहिंजे रब खे राज़ी रखणु घुरिजे। जेकॾहिं उहो असां सां गॾु आहे त पोइ हर मूड ई असांखे सुठो लॻंदो आहे। असांजे दिली सुकून हुजणु इलाही ज़रूरी आहे। पर मूंखे इर्शाद जी हिकिड़ी ॻाल्हि खे क्लियर करे हलंदसि त इंसान जी क़िस्मत सां गॾोगॾु पंहिंजी कोशिशूं बि करणु इलाही ज़रूरी आहे। जेसिताईं तव्हां कोशिशि न कंदो तेसिताईं तव्हांजी क़िस्मत बि तव्हांजो साथ न ॾींदी। हा बिल्कुलु ॾिसो न इहो बि त आहे न त मुल्क जा हालात तेसि ताईं सही न थींदा आहिनि जेसि ताईं उतां जो अवाम जेको आहे उहो कोशिशि न करे। सही इहो बि त आहे न। हा उहो इन जे लाइ सुजाॻ न थिए पाण ईअं खणी चऊं त को तहरुक न वठूं, का ॻाल्हि न कयूं, इन में ई ख़ुशि हुजूं बाबा जीअं हले थो हलाए ज़ाहिर तकलीफ़ थींदी। जॾहिं चवंदा आहिनि त नेड़ीअ ते लत ईंदी आहे त दाह निकिरंदी आहे। हाणे नेड़ीअ में लत मुचड़ वारियूं अथव, बल्कि अची वई वञे। अशरफुल मखलूकात बि त असां आहियूं न, बिल्कुलु बिल्कुलु माना सॼी मखलूक खां असां वधीक आहियूं। सही। अच्छा जावेद, आप मुझे ये बताएं, कोई नया गाना निकाला नए साल में? 2021 शुरू हो गया है, क्या तैयारियां की? कुछ प्लानिंग है नहीं है? जी मैंने अभी एक नेशनल सॉन्ग रिलीज किया है आपने और वीडियोस भी उसकी चल Very रही good. है और बोल हैं उसके कुर्बान मेरा दिल मेरी जान बाय ट्रिब्यूट पाकिस्तान एयरफोर्स। और कोरोना के ऊपर आपने जो बोला उसके लिए भी अभी काम हो रहा है और इरशाद साहब से उस दिन भी मैंने बोला था नेक्स्ट शो में, तो ज़रूर आपको वो सॉन्ग भी बहुत जल्दी आपको मंजर आम पे नज़र आएगा। लेकिन ये बहुत बड़ी बात है, मोहब्बत है, खुलूस है कि आज जिस सिंगर को हम आप सुनवा रहे हैं, रुबाब को, यहाँ जो बैठी हैं बहुत अच्छा गाती हैं। अच्छा, ये आपने जो भी ये नेशनल सॉन्ग गाया है ये पाक आर्मी के लिए, अगर आप ये हम अभी ब्रेक पे जाएंगे, जब ब्रेक से वापस आएंगे अगर आप थोड़ा हमें गुनगुना कर सुना दे इसके 2-4 लाइनें, भले आप रिहर्सल कर लें और हम नाज के साथ थोड़ा अपना म्यूजिक की कनेक्शन कर लें तो ये हम भी तो पता तो चले कि आपने क्या गाया है। कि शायरी भी आप खुद कर लेते हैं? शायरी भी बस ये कि अगर हम खुद करते हैं वैसे, लेकिन वो शायरी उन्हीं की है। अच्छा जी, एंड कंपोजर एंड लिरिक्स इमरान साजन। अच्छा। और यह है कि अभी और काम हो रहा है 2-3 वीडियोस पे, सही। लेकिन ये कि आप ऑडियो मुकम्मल हो गया उसका? है सॉरी, ऑडियो कंप्लीट हो गया? हाँ बिल्कुल। अच्छा, सही। और फिर जब ऑडियो होता है वो अगर अच्छा हो तो वीडियो अच्छी बन जाती है। बिल्कुल दम होना चाहिए ऑडियो में। बिल्कुल। उसके बाद वीडियो में दम हो तो अच्छा है, ना भी हो तो ऑडियो अच्छा होना वैसे आपने सही बोला। अभी आपने इनको सुना तो कैसा लगा? अच्छा लगा, बहुत अच्छा लगा। हाँ, आवाज़ अच्छी है, मुझे तो बहुत अच्छी लगी। तभी मैंने अपने प्रोग्राम की शुरुआत में इनको कह दिया पहले आप गाना सुनाएंगे फिर मैं बातें करना शुरू करूंगी। वरना अक्सर ऐसा होता है हम पहले बातें करना शुरू करते हैं, फिर हमारा एक सॉन्ग होता है, फिर हम ब्रेक पर जाते हैं। लेकिन जब मैं स्टूडियो में आई थी मैंने इनकी आवाज़ सुनी थी, ये गा रही थी तो बहुत अच्छा गाया। चांदनी रातें बहुत अच्छा गाया। अच्छा निसार साहब, चांदनी रातें कलाम ॿुधो सी, वक़्त जो ॾाढो सुठो कलाम आहे। वक़्तु जल्दी गुज़री वियो ऐं इहे सुनहरा कलाम, सुहिणा कलाम, मनमुणा कलाम इहे अॼु बि ॿुधण में मज़ो ईंदा आहिनि। तव्हां बि पंहिंजी लाइफ में इहे सुठा कलाम ॿुधा हूंदा। ऐं कलाम ॿुधण सां गॾु हिकिड़ो सुवाल इहो पियो आहे त तारा बि कॾहिं ॻणियो भला? कॾहिं ॻणींदा आहिनि माण्हू? अकेला ई तनाई में भला चांदनी लाइ सभु जग सोए हम जागे तारों से करे बातें, ॻाल्हियूं त ठहियूं पर ॻणींदा पिया आहिनि माण्हू। बाराड़ी में जॾहिं माण्हू रहंदो आहे त पोइ इहे तारा बि तारा ऐं साईं कतियूं वरी खट इहे असां ॿुधंदा हुआसीं। पोइ ॿुधाईंदा हुया वॾा त हे ॾिस इहे खट अथई, 4 तारा अहिड़े नमूने हूंदा। अच्छा हुनखे खट चयो वेंदो। वरी कुतुब तारो जेको आहे उहो वरी ॾिसंदा हुआ राति जा जेके राही आहिनि उन्हनि जी रहनुमाई कंदो आहे। अच्छा त इहे ॿिया आहिनि, पर हिन जीअं ॻायो उहो त वरी मामलो ई ॿियो हुयो। न पर हिकिड़ा माण्हू तारा ॻणींदा आहिनि, ॿिया वारी माण्हू तारा ॾेखारींदा अथव।
उहे वरी ॾींहं जो उहे वरी ॾेखारण वारा तारा उहे ॾींहं जो हूंदा आहिनि। न ॾींहं जो बि न साईं, कॾहिं कॾहिं माण्हू जज़्बात में भाई ॻाल्हि ॿुधो ईअं माठियो थी तारा न ॾेखार असांखे, असां पाण जेको आहे अहिड़ी ॻाल्हि न आहे, असां पाण बि एॾा माना वेड़ा कयूं। एक्चुअली उहो बि ॾींहं जो ई मामिलो हूंदो आहे न, अहिड़ा जेके आहिनि ॾींहं जो हूंदा आहिनि, राति माण्हू हर को सुकून सां गुज़ारणु चाहींदो आहे। कॾहिं कॾहिं इहा धमकी ॾिबी आहे त मां तोखे ॾिसी रहंदुमि, ॾींहं जो तारा तोखे न ॾेखारिया त पोइ मां पीउ जो पुटु न आहियां। ॾेखारे त छॾींदा आहिनि। सो इहे तफ़रीह हिकिड़ो माहौल हिकिड़ो जुड़ंदो आहे, ॾाढो सुठो लॻंदो आहे। अॼुकल्ह छा पियो थिए भला रिटायरमेंट खां पोइ, माना छा कहिड़ियूं सरगर्मियूं आहिनि ख़ासि जेकी हा बिल्कुलु। गोल्स जेके आहिनि तव्हांजा लाइफ में हाणे छा करिणो आहे? पर मां हाणे छा करिणो आहे छा न करिणो आहे, पर मां इन जो सवाल ब्रेक खां वापसि अची पोइ तव्हांखे वरी ब्रेक वठिणो आहे? तव्हां वठो बल्कि। हलो ठीकु आहे, ब्रेक वठूं था नंढी साई, उन खां पोइ मोटूं था। ऐं निसार अहमद शेख साहिब सां अॼु कचहरी कंदा आहियूं ज़बरदस्त साईं, जेका आम रिवाजी असांजी कचहरी हूंदी आहे प्रोग्राम जी, उन खां हटी करे अॼु कचहरी कंदा आहियूं, थोरो प्रोग्राम खे चिल करिणो आहे। सो काॾे बि न वञो, असां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, शहानी है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भली कार कंदसि तव्हांखे सिंध टीवी जे प्रोग्राम सलाम सिंध में गुफ़्तगू असांजी जारी आहे, जेकी असां निसार अहमद शेख साहिब सां जेकी तव्हां सां असांजी गुफ़्तगू थी रही हुई, जेके इरशाद तव्हां खां सवाल कयो हुयो, उन सवाल खे उन जो जवाब ॾियो ऐं कंटिन्यू कयो। अलाए कहिड़ो सुवाल मुंहिंजे लाइ पिया पुछणु चाहियो मूंखां त तारो से करेंगे बात छा कंदा रहिया हो, रुलंदा त नथा वतो साईं? वाह वाह, सची ॻाल्हि इहा आहे त माशाअल्लाह अल्लाह साईं तव्हांखे नज़र बद खां बचाए, तव्हांजो हाफ़िज़ो ॾाढो बहितरीनु आहे, तव्हांखे मुबारक हुजे। तव्हांखे सफ़ा सवाल जो जवाबु माना इहो ई मां पुछणु पियो चाहियो, ऐं मां सोचियो पियो मां रुॻो इहो ॾिसणु पियो चाहियो तव्हांखे यादि रहे थो या न। तव्हां ओके जी पोज़ीशन में आहियो माशाअल्लाह, हाणे ॿुधायो त तव्हां छा था कयो? एक्चुअली मां रिटायरमेंट जेका आहे न, उहा अर्ली रिटायरमेंट कई, यानी वक़्त खां अॻु में। सही सही सही। त जीअं रिटायरमेंट जी एज ते जेको माण्हू रिटायर थींदो आहे न, उहो घर में जेकॾहिं कंहिं ॻाल्हि ते बहस थींदो आहे त चवंदा आहिनि हलो ॾे तूं रिटायर आहे। असां अॻु में जेको आहे बैंक खां निकितासीं, 16 साल आई सर्वड, पर मुंहिंजी सर्विस अञा 16 साल हुई। अच्छा, तंहिंजे करे त तव्हांजो हाफ़िज़ो सही आहे। हा, रिटायरमेंट जी एज जेका आहे उहा हाणे 2 साल अॻु में सम्झो पूरी कई आहे, पर उन दौरान कुवत एतिरी हूंदी आहे जो माण्हू ॿिया कम बि करे सघे थो। सही सही सही। बैंक में त हिकिड़ो रूटीन आहे, उहो पियो हलंदो रहंदो, पोइ न होश हूंदो आहे न छा, पर्टिकुलरली बैंक वरी फील्ड वर्क उन में बि ईअं थींदो आहे। सो आई लेफ्ट द बैंक। अच्छा, पोइ वरी मां थोरो पोल्ट्री बिज़नेस कयो। अच्छा, पोल्ट्री फार्मिंग बि मूं कई। वाह वाह। ऐं अॼुकल्ह जेके आना महांगा आहिनि न, उन्हनि ॾींहंनि में ॾाढा सस्ता हूंदा, पर गुज़ारो थी वेंदो। यानी तव्हांखे ॿुधायां त जॾहिं मुर्गियुनि पहिरियां आना ॾिना, असांजो फ्लॉक हुयो, मतिलबु 6000 मुर्गियूं हुयूं, त मूंखे पाड़े वारनि चयो त 10 रुपया डज़न थियो आहे, सो तूं लकी आहे, तोखे माना मिठाई विराइणु घुरिजे। ऐं मां मिठाई विराई हुई थोरी, त जीअं सुठी ॻाल्हि आहे, हिकिड़ो मूंखे इनकरेजमेंट मिलंदी, छो जो प्रोडक्शन कास्ट बि त हूंदी आहे न, उहा उन्हनि ॾींहंनि में थोरो इंक्रीज़ बि थी हुई। पर हाणे जेको आहे 10 रुपए जो हिकिड़ो आनो बि नथो मिले। न हाणे त 25 रुपए जो आहे। कास्ट ऑफ प्रोडक्शन जे करे थिए थो। ॿियो वरी जेके आहिनि ॿिया मामलात बि आहिनि घणा, ट्रांसपोर्टेशन। पोल्ट्री जो कम छॾे छॾियो आहे, हाणे त महांगाई वधी वई छो छॾे विया? अंडा कोन पिया खपनि, मुर्गियूं कोन रहियूं, छा थियो हुयो? न, उहो एक्चुअली मां हुनखे वाइंड अप कयो, छो जो उहो फुल टाइम जॉब हुयो। अच्छा अच्छा। राति जो कॾहिं प्रॉब्लम थिए त वरी राति जो 12 बजे फ़ोन अचे त वारो करे अचु। वरी हिकिड़ो दफ़ो वाचूड़ो आयो, उन शेड समेत खणी कल्टी कयो मुर्गन खे बि। इहे शयूं आहिनि लिविंग थिंग्स जेके बि तव्हां पालियो था न, डेयरी आहे या पोल्ट्री आहे, इट्स फुल टाइम जॉब। पुछंदा वञूं त जेकी पोल्ट्री फार्म जो शौक़ु रखनि था या बिज़नेस करणु चाहिनि था, फ़ाइदेमंद बिज़नेस आहे, कीअं रहंदो उन्हनि जे लाइ थोरो ॿुधायो? जेकी नौजवान आहिनि, ख़ासि तौर ते जेके बेरोज़गार आहिनि, उहे पंहिंजो कारोबार करणु चाहिनि था, त उन्हनि जे लाइ ठीकु रहंदो, मुनासिबु रहंदो? तव्हांखे त हिकिड़ो टाइम न हो, या तव्हां चयो त हालतूं कुझु अहिड़ियूं हुयूं, मथां हाणे वाचूड़ा न अचनि, त इन बारे में थोरो ॿुधाए छॾियो। न, असां त एक्चुअली ज़रई बैंक में रही करे बि इहे सलाहूं ॾींदा हुआसीं। एक्चुअली ही मुर्गी जेका आहे उहा आर्टिफिशियल तरीक़े सां उन्हनि खे फीड जेको आहे बैलेंस ॾिनो थो वञे, त उनजी जेका आहे न वरी पोइ तीमारदारी बि सुठी करणी पवंदी आहे। तव्हां ॾिसंदा न पहलवान जेके हूंदा आहिनि, उन्हनि खे बाक़ाइदे केॾी खुराक ॾींदा आहिनि, सभु कुझु कंदा आहिनि,
त बहिराड़ी जेका आहे उन में तमामु आइडियल आहे इहो। ऐं अच्छा, मां मतलब शेख चूज़ो साहब, मां कुकड़ तव्हांजी बणजण में जेके आहे न केतिरो टाइम हिते- लॻंदो आहे? हा, हिकिड़ी ॻाल्हि ड्रॉप करणु चाहिंदसि, हिन में मुर्गियुनि जी जेको पोल्ट्री फार्म जी जेकी ॻाल्हि हले पई, हा। इन में बर्ड फ्लू जो हिकिड़ो इन्फेक्शन आयो हुयो, मतिलबु मुर्गी ईअं पई मरे ईअं मींहं वांगुरु। पर उहो त ॾिसंदा आहियो बहिराड़ी में कॾहिं कॾहिं बीमारी ईंदी आहे त चङियूं भलियूं कुकड़ियूं जेके आहिनि बीठे हा, बीठे बीठे खणी किरी पे बर्ड फ्लू जो इहो मेहूं इन्फेक्शन जेके हुयो आहिनि हुनजे में। कामण जी बीमारी अहिड़ी क़िस्म जी थींदी आहे त छुरी हमेशह डेयरी फार्म में हमेशह मौजूदु हूंदी अथव, तव्हां जाइज़ो वठंदव न त मथां कुझु थिएसि त घटि में घटि सीर ॾेई हलाल त कयूं न। हाणे त लख खां वधीक में आहे। अच्छा शेख साहब, चूज़नि खां स्टार्ट वरितो हुयो या डायरेक्ट मुर्गियूं अची वयूं हुयूं, चूज़नि खां महिनत करणु स्टार्ट कई? त माण्हू पहिरियों चूज़ा रखंदा आहिनि, उन्हनि खे 20 ॾींहं या उनजी जेकी टाइमिंग हूंदी आहे त 3 महीननि में असांजी मुर्गी तयारु थी वेंदी या 6 महीननि में हाणे अंडा ॾियणु शुरू थी वेंदी। हाणे हिकिड़ो जीअं गोश्त जे पर्पज़ जे लाइ जेका मुर्गी रखी वेंदी आहे, जी 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 जी, उहो डे ओल्ड चिक माण्हू वठंदो आहे, हा हा, उहे सप्लायर आहिनि जेके आहिनि हैचरीज़ खां जेके ईंदो आहे, उहो वरी तक़रीबन 6 हफ़्ते ताईं हुनखे खाराइणो हूंदो आहे। अच्छा अच्छा, उहो कमु इहो हूंदो आहे जेको हीअ गोश्त जे लाइ हूंदो आहे न, त माना हुनखे खाराइणो ऐं पीआरणो आहे, ॿियो कुझु न आहे करिणो। पोइ उहो 1.5 मतिलबु 1.5 महीने खां पोइ 6 हफ़्तनि खां 6 हफ़्तनि खां पोइ पोइ मार्केटिंग जे क़ाबिल जी, थींदी जी। आहे, छो जो 2 महीननि खां पोइ उहो बार थी वेंदो आहे, उहो जेको आहे जी, जी। न फ्लॉक, वज़न अची वेंदो हुनजो। छाकाणि त पोइ मार्केट में बि न खपंदो न। तव्हां ॾिसंदव वॾी मुर्गी तव्हां न वठंदा हूंदव। अच्छा, हिन में शेख साहब हिकिड़ी ॿी बि तव्हांजी मां ॻाल्हि हिकिड़ी हिन में ऐड कंदी वेंदसि, मुर्गियुनि जा 2-3 क़िस्म सां फॉर्म हलंदा आहिनि। हिकिड़ो अंडे वठण जे लाइ मुर्गी खे तयारु कयो वेंदो आहे, हिकिड़ो गोश्त वधाइण जे लाइ मुर्गी खे तयारु कयो वेंदो आहे। अक्सर मां इहो बि ॾिसंदी आहियां, हेॾियूं मुर्गियूं हूंदियूं आहिनि पर हुनजी चू 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 आवाज़ निकिरंदी आहे, इहो चक्कर छा हूंदो आहे? ज़ाहिर तव्हां कमु कयो आहे, न, उहो त कोई actually- इन जो इंजेक्शन आहे या गोश्त दवा वारा आहे? ई गोश्त वारा ई जेके आहिनि न, Actually कुकड़ियूं उहे ई जेके आहिनि न, अंडा बि उहे ई ॾींदियूं आहिनि। असां इंसान बि डिफरेंट क़िस्म जा आवाज़ कंदा आहियूं न, हुन सां बि कोई हा, प्रॉब्लम शेख हूंदो। साहब मुंहिंजी ॻाल्हि सम्झी विया इरशाद, जेकी गोश्त वारी मुर्गी हूंदी आहे न उहा अलॻि हूंदी आहे, अंडा ॾियण वारी मुर्गी अलॻि हूंदी आहे, हाणे हलण अंडे ॾियण फिरण वारी वारी मुर्गी हूंदी जो आहे। इहो आहे जी। त उहा आर्टिफिशियली ब्रेड थियल हूंदी आहे, हा, डे ओल्ड हा। चिक वठंदा आहियूं, जी। पोइ उन खां पोइ कुझु वक़्त खां पोइ हुनखे इंजेक्शन्स लॻंदियूं आहिनि इंजेक्शन ऐं 16 हफ़्ता जेके आहिनि 16 उनजी हफ़्ता। ख़िदमत करणी हूंदी आहे। 16 हफ़्तनि खां पोइ वरी हुनखे वैक्सीनेशन थींदी आहे। कराची जे आबहवा जे हिसाब सां हिते केज में रखियो वेंदो आहे जी, ताकी जी। आना जेके साफ़ सुथरा आहिनि न, जी। उहा आनो ॾींदी त उहा फौरन स्लोप में उहो अची वेंदो ऐं पोइ ट्रैक तां हर को खणी वेंदो आहे। बाक़ी बहिराड़ी में जेके ओपन जेके आहिनि फार्म हूंदा आहिनि, जी, उन में जी। आननि जी उहा सफ़ाई न रहंदी न रहंदी आहे, आहे। 16 हफ़्तनि ताईं जी, इंतज़ारु करणो हूंदो आहे। इंतज़ार उन खां कर, महिनत करणी हूंदी आहे हा। तव्हांखे ॾींहं राति। हा, तो हर कंहिं ज़ाहिर फ़ाइदो वठिणो आहे त महिनत करणी आहे न। सही पोइ उन खां पोइ उहो तक़रीबन जेको आहे साल न त बि 9 महीननि ताईं 8 महीननि ताईं पोइ उहो आना ॾींदी आहे। रोज़ानो हिकिड़ो आनो जी। ॾियणो पवंदो आहे हुनखे, तॾहिं हुनखे फीड मिलंदो। अच्छा, रोज़ाने जेतिरो अंडो ॾिए थी एतिरो जो खपंदो या जेतिरो जो फूड थी खाई वञे? तक़रीबन 50% ख़र्च त थींदो ई थींदो ई आहे, हा, हाणे अॼुकल्ह हा। थोरो वधीक थो थिए। जी जी, भला ज़रूरी तरीक़े जी बैंक में बि रहिया आहियो त नंढा जेकी हारी आहिनि या ज़मीनदार आहिनि उन्हनि जे लाइ कर्ज़ वर्ज़ कीअं मिलंदा आहिनि, थोरो इहो बि असांखे ॿुधाए छॾियो, छो त टीवी ॾिसंदा आहिनि बहिराड़ीअ में बि असांजा इलाही माण्हू, सो कर्ज़ वठणु जेकॾहिं कोई चाहे तरक़ियाती बैंक मां, आसान आहे। कीअं आहे उहो उनजे तरीक़ेकार, लाइ- छा हुजणु खपे, का ज़मानत के काग़ज़ कहिड़ा हूंदा आहिनि? सभ खां पहिरीं त तव्हां बि जेकॾहिं कंहिंखे कर्ज़ ॾींदव, हा, हा। उधर ॾींदव, हा। त वरी बि कान का गारंटी हा, या ज़ामिन फलाणो कोई तोखे वठंदो सुञाणो मांसि। थो ज़ामिन, हा, त या असांजे वरी पाण लाइ- सुञाणसि थो त पोइ त ॾेई छॾींदो हा, उहो त हिकिड़ी पर हाणे पंहिंजी बैंक त जात आहे। सभिनी खे न सुञाणींदी। पोइ जंहिंजो ज़मानत न हूंदी आहे उहो त ॾींदो ई न आहे, अच्छा। वरी खणी पंहिंजो ई हुजे, तव्हां ॾिठो हूंदो विसरी वेंदो, हा हा, यादि कराइणो पवंदो। पर हीउ हिकिड़ो इदारो आहे न, हिनखे बि फंडिंग ॿाहिरों थींदी रही आहे। सही सही, पोइ पहिरीं ॻाल्हि इहा आहे त ज़मीन तव्हां वटि हुअणु घुरिजे, अच्छा अच्छा, जेको बि लोन खातो वठणु पंहिंजो थो चाहे बनीअ जो या माना खातो हुजेसि। सही, उन खां पोइ वरी प्लान जेको बि उहो ॾींदो उहो वरी असांजो फील्ड ऑफिसर हूंदो आहे, जंहिंखे मोबाइल क्रेडिट ऑफिसर चवंदा आहियूं, पोइ हुन सां डिस्कस कंदो आहे ऐं अकॉर्डिंगली उहो प्लान हिकिड़ो ठहंदो आहे त कहिड़ी क्रॉप हूंदी ऐं हुनजे लाइ कहिड़ी कहिड़ी ज़रूरतूं हूंदियूं, पर हिसाब लॻाए वेंदो उन ज़मीन जी वैल्यूएशन जे हिसाब। अच्छा अच्छा अच्छा, उन खां मथे उनखे न ॾिनो वेंदो। अच्छा अच्छा, हा, agriculture- मालिक भले चवे मुंहिंजी ज़मीन करोड़ जी आहे पर हिसाब तव्हां लॻाईंदो। किरोड़ एक्चुअली छा आहे त हुनजी वैल्यूएशन रिकॉर्ड ते हुजे न, एग्रीकल्चर पासबुक हूंदो आहे या रेवेन्यू ऑफिस जे तरफ़ां वैल्यू लिखिजी ईंदी आहे, अच्छा अच्छा, पोइ उनजी परसेंटेज मुताबिक़ क्रेडिट लिमिट जेका आहे न उन मुताबिक़ लोन ॾिनो वेंदो आहे। सही भली केतिरो बि प्रोजेक्ट हुजे, पंहिंजो बि त कुझु इस्तेमालु करणो पवंदुसि न। पर हाणे जेकॾहिं कंहिंखे बनी हुजे
पोइ उहो लोन छो वठे भला 2 ॾींहं टुकड़ो खपाए लोन वठी सघे थो पर हाणे ॻाल्हि इहा आहे त जंहिंखे कुझु न आहे लोन त उनखे ॾियणु खपे न ग़रीब वीचारो मिसकिन जेको आहे उहो कमु कंहिं धंधे सां लॻी पर वञे कोई बि माण्हू कर्ज़ ॾियण खां पहिरियों का शइ गिरवी त रखंदो आहे न मां कंहिंखां कुझु पैसा उधार वठंदसि त मूंखे पंहिंजी गोल्ड जी का शइ गिरवी रखाइणी पवंदी भाउ मूंखे इहा शइ खपाइणी बि न आहे तव्हां संभाले रखो पर इहा गिरवी अथव मूंखे हिन जे बदिले कुझु पैसा ॾियो तव्हांखे मां न रुॻो ॾियां इहो थो पंहिंजे पुछणु वाइदे चाहियां ते त त तव्हांखे जंहिं वटि कुझु बि न हुजे त छा उहो लोन न वठी सघंदो हिकिड़ो बेयारो मददगार इंसान हुजे उनखे ज़रूरत उनजे आहे लाइ एक्चुअली तरीक़ेकार आहे अॻे जेके तजुर्बा थिया आहिनि न हा हा पोइ उनमें कामयाबी न थी आहे पंहिंजे मुनाफ़े मां ॾींदो रहे आहिस्ते आहिस्ते जेका ॾिसो न शइ हाणे खोलींदो जेकॾहिं माण्हू जेकॾहिं महिनत करे त वापसि बि करे सघे थो न पर जिन माण्हुनि वटि कुझु कोन्हे न पोइ उन्हनि माण्हुनि खां जेकॾहिं महिनत बि न थींदी त वापसी इहे तजुर्बा अॻे थिया हुया अच्छा अच्छा हाणे असांजे कराची या जी फ्लॉप पिया पंहिंजे धंधे में त माना कराची जी एरिया आहे न हिन में फिशरीज़ यानी ॾिसो था इब्राहिम हैदरी या इन फिशरीज़ में पोइ इहा हिकिड़ी स्कीम थी त लॉन्च जे लाइ लोन ॾिनो वेंदो अच्छा अच्छा पोइ उहा लॉन्च ख़ुदि जेका आहे असां गिरवी रखंदासीं अच्छा अच्छा उहा राज शइ तव्हांजी असांजी हा पर उहा गिरवी रखंदासीं हुन जे खाते में उन में छा थियो कुझु सभु माण्हू सुठा त न आहिनि न के अहिड़ा हुया जिन छा कयो त इंश्योरेंस बि थियल हुई हुननि ॾेखारे छॾियो त लांच ॿुॾी वई हा हा माना त असांजो कर्ज़ बि ॿुॾी वियो न ॼण हा सही सही पोइ इन जे करे लाज़मी थी वियो त हाणे माना हीअ साॻियो सिस्टम आहे जीअं बैंक वारा गाॾी ॾींदा आहिनि त पंहिंजा कागज़ पाण वटि रखंदा आहिनि जेसिताईं पूरी किस्त न पूरी बीहारजे किस्त न हा। थिए बिल्कुलु बिल्कुलु माना इहे उहो सभु खपाए शयूं- बि नथो सघे काॾे ॾेई बि नथो सघे वॾे तव्हां मसइले ॾिठो हूंदो काफ़ी गाॾियूं हींअर गायब आहिनि हा हा पर रुबाब मैं रुबाब से ये एक सवाल करूंगी रुबाब लेकिन आजकल दौर ऐसा होता है अगर हम किसी को ये कह दें यार हमें पैसे चाहिए अब क्यों चाहिए किस लिए चाहिए बंदा अगला सवाल ही नहीं करता बंदा भाग जाता है भाई सुन तो लो हमारी तकलीफ तो सुन लो और लोग दूसरा ये भी सोचते हैं कि अगर मैं तुमसे 1 लाख रुपए ले लेती हूँ तो मुझे तुम दोगी पहले तो मैं पूछेंगी यार कैसे दोगी भाई मैं 20-20 हज़ार रुपये महीना करके फिर वो बंदा ये सोचता है लाख रुपया तो मैंने इसको दे दिया मैं क्यों 5 महीने इंतजार करूँ जो मेरा लाख रुपया रिटर्न होगा मैं जुड़े हुए पैसे दे रहा हूँ और मुझे टूट टूट के मिल रहे बंदा बात ही नहीं सुनो भाग लो तो अच्छी बात है आजकल का ये दौर है नहीं जी बिल्कुल आजकल यही दौर है असल में बेएतबारी इतनी ज़्यादा हो गई है कि इस वजह से आप इस तरह किसी की भी हेल्प नहीं और बंदा अपने उसमें सोचने लगता है लोग आजकल के पैसे के मामले में खास करके किसी की मदद जी, करते बिल्कुल। ही नहीं है भाई दुनिया पैसा नहीं बहुत मांगो, materialistic जो हो इसके चुकी है। अलावा जो बात करनी कर लो बस पैसे जी, नहीं बाहर जी। मांगना लेकिन इंसान को पता ही होता है इंसान को जरूरत ही पैसे की पड़ती है पैसे के अलावा ये दुनिया चल ही नहीं रही है जी, खैर इस बिल्कुल। बात पे इस टॉपिक पे भी बहुत सारी गुफ्तगू रहेगी भी बहुत सारा वक्त हमारे पास है अब क्या सुना रही हैं आप हमें मैं आपको जी मैडम का ही एक और गाना सुनाऊंगी जबरदस्त सुना दे फिर बहुत वाह वाह कहंदे ने नैना तेरे कोल रहना कहंदे ने नैना मेरे दिल दा तू है गहना कहंदे ने नैना तेरे कोल रहना कहंदे ने नैना मेरे दिल दा तू है गहना कहंदे ने नैना तेरे बिन चैन नहीं आंदा तू मिले चैन मिल जांदा तेरे बिन चैन नहीं आंदा तू मिले चैन मिल जांदा माही वे चन वे तेनू होर की मैं कहना कहंदे ने नैना तेरे कोल रहना कहंदे ने नैना जी करे कोल बैठी मैं तकदीरा जी करे कोल बैठी मैं तकदीरा खुशियाँ लखा तेरा मिल पैना कहंदे
तेरे कोल रहना कहंदे ने नैना आज इकरार करनिया मैं तेनू प्यार करनिया आज इकरार करनिया मैं तेनू प्यार करनिया दुखड़ा तेरा तू नहीं मैं सहना कहंदे ने नैना तेरे कोल रहना कहंदे ने नैना मेरे दिल दा तू है गहना कहंदे ने नैना तेरे कोल रहना कहंदे ने नैना वाह जी वाह, वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त खूबसूरत वॉइस। ऐं नाज़रीन हाणे जीअं तव्हांखे ख़बर ई आहे सॉन्ग खां पोइ असां हलंदा आहियूं हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जे तरफ़। वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचो ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम सलाम से। शहानी है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन शहानी है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भली कार थी आहे तव्हांखे सिंध टीवी जे प्रोग्राम सलाम सिंध में। जीअं त असांजी गुफ़्तगू जारी आहे ऐं गाननि जी शुरूआत बि हली रही हुई, गाना बि सभु ॿुधी रहिया आहियूं। जी शाह वाह वाह निसार साहब, पंहिंजे ज़माने में तव्हांजो जेको कैरियर रहियो आहे उन में तव्हां फुर्त बि हुयो, चुस्त बि हुयो। अॼुकल्ह जो नौजवान छा था सम्झो त उन मिक़दार उन मयार ते पूरो लहे थो जो पंहिंजे लाइ कुझु करे सघे। छो त पहिरियां जेकी बि जिन खे नौकरियूं मिलियूं या जेकी बि कंहिं मंज़िल ते आहे पाण पतोड़ियो वीचारनि, सभिनी पाण पंहिंजी स्ट्रगल कई। हाणे जो नौजवान चवे थो त बाबा मूंखे कुझु करे ॾे, बाबा मूंखे कुझु वठी ॾे, या का सपोर्ट हुजे, बैक हुजे त पोइ मां अॻिते वधां। इहो थोरो फ़र्क़ु आहे। छा था सम्झो त कहिड़ियूं हालतूं थियण वारियूं आहिनि? अॻे में बाबे में उमेद त हमेशह हूंदी हुई। हा हा बाबो मनी ऑर्डर मोकिलींदो हो त असां हॉस्टल में सुठे नमूने सां गुज़ारींदा हुआसीं। आख़िरी हफ़्तो जेको आहे पोइ वेठा कपिड़नि जे हेठो रेजो कढंदा हुआसीं। बाबे जो मनी ऑर्डर अचे त पोइ इहो त हमेशह रहंदो आहे। सही सही। हाणे इहो आहे त लाइफ थोरी फास्ट थी वई आहे, कॉम्पिटिशन तमामु घणी आहे। पेरेंट्स जेके आहिनि उहे ई गुनागू मसाइल जो शिकार आहिनि, तंहिंजे करे ॿार जेके आहिनि उन्हनि खे पाण वधीक करिणो पवंदो। ऑनलाइन अप्लाई करिणो उनखे ई पवंदो न। सही सही। असांजे पाण टनेजाम में मां दाख़िला वठण आयुसि त मां पाण आयुसि। उहो मूं चयो पिए न, पहिरियां पाण छोकिरा नौजवान पाण पंहिंजे मतिलबु पाण त वेंदा हुया, किथे बि हिक ॿिए खां सलाहूं वठंदा हुया त यार किथे जॉब्स आयूं आहिनि त उते भला मां मुंहिंजो लिफ़ाफ़ो मोकिलिजांइ, मां बि तोसां गॾु थो हलां पोस्ट ऑफिस। हाणे जो ज़मानो फास्ट बि आहे पर वरी पाण नौजवान सुस्त आहे। छा था चओ? ॾिसो मोबाइल हुन वटि आहे, कंप्लीट कंप्यूटर आहे, ऑनलाइन। हा इहो आहे त हुनखे पहिरियों ई प्लान करिणो पवंदो। मार्केटिंग डिमांड जेका उहा पहिरियों ई ॾिसणी पवंदी। अॻे त ईअं हूंदो हो त घर जो वॾो चवंदो बाबा तोखे डॉक्टर थियणो आहे, पोइ हो न बि हूंदो क़ाबिल तॾहिं बि डॉक्टर थी वेंदो हुयो। सॼी उमिरि पियो चवंदो त मां त हे न पियो थियणु चाहियां। हाणे त भला घणा शुभ आहिनि साईं, माना हाणे मुख़्तलिफ़ हाणे हुनखे पाण अप्लाई करिणो आहे। मूंखे बि कोई चवंदो आहे त साईं हीअं कर, मां चयो ॾिसो तव्हांजो पुटु जेको आहे उहो करणु छा थो चाहे, ॿियो उहो मोबाइल में सभु कुझु करे थो, फेसबुक ते बि नज़र थो अचे, हर शइ करे थो, ऑनलाइन अप्लाई छो नथो करे? ऑनलाइन आहे बि सही पर अप्लाई नथो करे। हा हाणे मुंहिंजो पुटु आहे न, मुंहिंजो पुटु लम्स में ग्रेजुएशन कई, उन खां पोइ सिटी बैंक जॉइन कई, उन खां पोइ फुल ब्राइट स्कॉलरशिप जीअं आई त मूंखे का ख़बर न आहे। हुन पाण अप्लाई कयो, सिलेक्ट थियो, मास्टर्स उतां करे आयो, नाउ ही इज़ इन वर्ल्ड बैंक। सही सही। त इहे शयूं जेके आहिनि इहे मिसाल आहिनि जेके नौजवाननि खे फॉलो करणु घुरिजे। सही सही सही। रुगो इहे श्री देवियूं इहे न ॿुधे मोबाइल ते, उहो भली कॾहिं कॾहिं ॿुधे, पर हे शयूं ज़रूरी। कैरियर ठहियलु हूंदो न पोइ को मसइलो ई न आहे। कैरियर ई न ठहियलु हूंदो, घणा अहिड़ा आहिनि जेके वेठा आहिनि रुगो मोबाइल ते वेठा आहिनि। हाणे मोबाइल जिदत सां गॾो गॾु कुझु एप्स अहिड़ियूं बि अची वियूं आहिनि जिन में नौजवान सॼो ॾींहुं मशगूल आहिनि, पंहिंजो वक़्तु ज़ाया कनि था।
अॻे इहे शयूं नयूं, अॻे पढ़ाई हूंदी, लाइब्रेरी हूंदी, अॼुकल्ह जो जेको नौजवान आहे लाइब्रेरी ते वञे ई कोन थो, पर जेका मोबाइल ते लाइब्रेरी आहे उनखे बि नथो ॾिसे। ऐं इलाही अहिड़ियूं एप्स आहिनि जेकी खेचलियूं एप्स जंहिंखे पाण चऊं, जंहिंमें तफ़रीह वॾी आहे, पोइ सॼो ॾींहुं माना कुरुंडो थी ईअं सुतो पियो आहे घर में ऐं वॾो भार लॻो पियो आहे। सो इहो वॾो हिकिड़ो मामलो आहे, उन्हनि खे थोरी अवेयरनेस ॾियण जी ज़रूरत आहे। छा था सम्झो त वालिदेन उन्हनि ते नज़र रखनि, उन्हनि खे सम्झाइनि? मॉनिटरिंग ज़रूरी आहे। पेरेंट्स जेके आहिनि उहे पहिरीं त नंढे हूंदे खां तरबियत अहिड़ी रखनि त ॿार जेको आहे देरि ताईं न सुम्हे। हा, या न असीं नंढा हूंदासीं सवेर सुम्हिजे, देरि ताईं न जागे, सवेर उथजे, इहो बाक़ाइदे असां पढ़ियोसीं भई त उनजो मक़सदु इहो हूंदो त सुबुह थियो त तव्हां पंहिंजा कम छॾियो, सॼे ॾींहं में पोइ को न को माण्हू कमु करे सघंदो। अच्छा, शहरनि में वरी हिकिड़ो जुमिलो आम जाम ॿुधण में अचे थो, साईं हाणे वॾा थी विया आहिनि, हाणे छा चऊं, ॾाढियुनि सां थिया आहिनि पाण, हाणे इन्हनि खे छा चऊं असां, भला पाण ई सम्झनि था, पाण ई हर शइ जा माना ख़बर अथनि त बाबा कहिड़ी शइ ख़राबु आहे, कहिड़ी ग़लति आहे। इहो जेको जुमिलो आहे न त पोइ उन्हनि खे थोरो वधीक फ्री हैंड ॾिए थो। हा बिल्कुलु। पर जीअं हाणे तव्हां पाण फरमायो न त ॿार जेको आहे उहो आख़िर जेकॾहिं वॾो थी वियो आहे त पोइ हू पाण कुझु करे न, पोइ वरी अबे जो पासो छो थो वठे। जीअं सवेर तव्हां बि चयो त जेके पेरेंट्स उहे एतिरो टाइम नथा ॾेई सघनि, सही सही, त पोइ ॿार छा करे। अपॉर्चुनिटीज़ तमामु घणियूं आहिनि, पर माण्हू थोरी हिमत करे, हिमत कंदो। जीअं हाणे मूं पोल्ट्री जी ॻाल्हि कई त शहरी इलाइक़नि में बीमारियूं कुझु वधीक कंदियूं आहिनि। ॿाहिराड़ीअ में जेके असांजा उते आहिनि जिन वटि एकड़ ॿ एकड़ ज़मीन आहे, या ॿाहिराड़ी में तव्हां ॾिसंदा आहियो त का दावत थींदी आहे त शहरनि मां मुर्गियूं जेके आहिनि उहे पिकअपूं भराए घुराईंदा आहिनि, उते अवेलेबल हूंदो त हुननि जी मार्केटिंग बि थींदी ऐं ताज़ी मुर्गी बि उन्हनि खे मिली वेंदी जेके वापराईंदा। सही सही। ॿाहिराड़ीअ में असां पाण ज़रूरी बैंक वारनि तमामु घणी एनकरेजमेंट कई हुअसीं। अच्छा अच्छा। त उन में फीमेल ख़ासि तौर ते उन्हनि जूं एक्टिविटीज़ जेके आहिनि उन्हनि में बाक़ाइदे असीं हिमत अफ़ज़ाई कईसीं। उनजो मक़सदु इहो त माइग्रेशन न थिए, जेको ॿाहिराड़ी मां शहर ॾे थो अचे उहो अलॻि परेशान आहे। तव्हां ॾिसंदव त अॻे चवंदा हुआ मां वयुसि बंदर रोड ते रोड क्रॉस करण में मूंखे 15 मिंट लॻा। दादा उन ख़बर न हुई त ज़ेबरा क्रॉसिंग वटि बि त पोइ तूं वञी बि सघंदे, सिग्नल बंदि। हाणे इहा नुहाव न हूंदी आहे न, पोइ इन करे चयो वेंदो हो त ॿाहिराड़ी जो ॼट आहे ऐं शहर में आयो आहे हुनखे अफ़ाल कोन्हे को। पर छा आहे त हाणे त ॿाहिराड़ी जो ॿार जेको आहे उनखे सॼी ख़बर आहे। सही सही। गूगल जेको आहे असां जेके रहूं था जंहिं इलाइक़े में उन्हनि खे ख़बर न हूंदी आहे, गूगल ॿुधाईंदो आहे त तुंहिंजे पाड़े में केरु थो रहे। सही सही सही। या हुनजो घर जेको आहे हिन नंबर वारो आहे, उहो नंबर जेको आहे असीं विझंदासीं। हाणे आउं इस्लामाबाद वियुसि हाणे त कंहिं इलाइक़े में वञिणो त करीम टैक्सी कई, पोइ उन फौरन ॿुधायो त साईं तव्हां फिक्र न कयो, बसि मूंखे नंबर ॿुधायो घर जो, उते पहुचाई। सिधो अची दरवाज़े ते बीहनि था, अची यादि हुअण त वरी थोरी पुछंदा हुआसीं भई हिते हिन घिटी में आयूं, अञा हिते सिग्नल आहे, बोर्ड नज़र अचे पियो, हिन घिटी में आया अचो। बल्कि ॿियूं त माना वॾियूं सहूलियतूं आहिनि न। गूगल त इहो बि ॿुधाए थो त तव्हां जंहिं रस्ते तां वञो था, तव्हां थोरी देरि मतिलबु अॻिते वेंदव त तव्हांखे ट्रैफिक जैम मिलंदी। इहे बि समूरियूं शयूं ॿुधाए थो त भाउ हीउ रस्तो न वठो, एॾे वॾी ट्रैफिक अथव, यूनिवर्सिटी रोड न वठो, हेॾे वञो शाहरा फैसल न वठो त यूनिवर्सिटी रोड वञो। बिल्कुलु इहे समूरा मामला बि जिदत अची वई आहे। पर ॻाल्हि चवण जो मक़सदु इहो आहे त पाण खे उन्हनि मां जेकी असांखे मुस्बत जेकी तब्दीलियूं आहिनि, जेकी सुठियूं शयूं आहिनि, उहे पाण खे कतब आणणु घुरिजनि। बाक़ी वांधकाईअ जी वेंदो त तमामु घणी आहे। उहे नौजवाननि खे असल में जेसि ताईं कैरियर बिल्ट न थिए तेसि ताईं पाण खे हिननि शयुनि खां थोरो ॿियो छा था सम्झो। ॿियो हिकिड़ो नौजवान ॾोहो इहो बि आहे मुंहिंजे ख़्याल में, ऐं पंहिंजी ज़ाती राय ॾियां थो, थी सघे तव्हां सहमत न हुजो, त अॼु जो नौजवान चवे थो त या त वरी मूंखे को कारोबार खोले ॾियो, त को वसी खोले ॾियो जिते मां माना मैनेजर थी विया ऐं वॾे मज़बूत तरीक़े सां वॾो माना ईअं ठीकु ठाक तरीक़े सां विया, या त का नौकिरी वठी ॾियो, त का अहिड़ी वठी ॾियो जो आउं डायरेक्ट जेको आहे त वॾो ऑफिसर थी वञा। हिकु त इहे शयूं बि नौजवान खे पोइ ते कनि थियूं, माना का उमिरि वञे थी वधंदी ऐं नौकिरी मिले कोन थी, सिर्फ़ु इन ख़्वाहिश में त जेकॾहिं मां वियां त कंहिं सुठे मक़ाम ते वियां। छा सम्झो कुझु न कुझु करणु घुरिजे, पर वांदे खां वरितो पवंदो। नाए लॻाइणी, नंढो दुकान में नाए वेहणो, मोबाइल नाए खपाइणो, वॾियूं नौकरियूं खपनि। जेके हैसियत जेकॾहिं आहे, अबे वटि माल आहे जेकॾहिं उहो भली करे, पर तंहिं हूंदे बि उनखे हाउस जॉब करणु घुरिजे। आया उहो ईअं त न थिए त अबे जो सॼो माल जेको आहे उहो हेॾे होॾे थी वञे। हिकिड़े दोस्त कल्ह वेठा आहे न, हिकिड़ो ॿ दोस्त पाण में कचहरी पिया कनि, हुन चयो यार सभु पिटनि था पिया, रोअनि था पिया, महांगाई आहे, कहिड़ी महांगाई आहे, इहा अॻे दौर में हूंदी महांगाई एॾी न आहे। ॿिए दोस्त चए त भाऊ ॻाल्हि ॿुध, तूं पाण कमाईंदो आहे या अबे जे ख़र्च ते आहे?
जी अबो कमाए त पोइ तोखे चई मां गई तंहिंजे करे नथी लॻे हा, न बिल्कुलु। पाण कमाए त ख़बर पए ॾिसंदा आहियो न ही पॉश एरियाज़ में असीं वेंदा आहियूं रैश ड्राइविंग कंदा आहिनि नौजवान उन्हनि जी पंहिंजी गाॾी न हूंदी आहे अबे जी हूंदी आहे ईअं थींदो आहे न वरी जेकॾहिं कंहिंखे हणंदो त वरी अबो हुनखे छॾाईंदो अथव त मां नौजवाननि खे इहो ई आहे अर्ज़ु त महिरबानी करे अॻिते तव्हांखे ज़िंदगी गुज़ारणी आहे अबा इहे ॾाॾा चाचा इहे सभु हलिया वेंदा तव्हांखे मुंहुं ॾियणो आहे ईअं न थिए जो तव्हां विखे विखे ते परेशान थियो सही सही ॻाल्हि आहे सही इहे शयूं ॻाल्हि ज़रूरी आहे आहिनि। सही ॻाल्हि आहे ज़रा ई तरक़ियाती बैंक ॾांहुं वरी वापसि था वरूं छो तव्हांजो तजुर्बो हुते तमामु घणो आहे हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेकी फिक्स डिपॉज़िट रखंदा आहिनि मतिलबु पैसा कढाईंदा ई न उन्हनि खे कहिड़ो मुनाफ़ो मिलंदो आहे ॿियनि बैंकुनि जी भेट में उहो एक्चुअली मुख़्तलिफ़ रेट्स आहिनि उहे स्टेट बैंक त चवंदी आहे पर उहे लिमिट्स जेके आहिनि उहे हर का बैंक पंहिंजे पंहिंजे हिसाब सां रखंदी आहे 8.5% का 11% जीअं तव्हां नेशनल सेविंग सर्टिफिकेट वठंदा आहियो 5 सालनि जे लाइ त उनजो हिकिड़ो अलॻि हूंदो आहे इहे चेंज थींदा रहंदा आहिनि तक़रीबन हर साल चेंज थींदा आहिनि जा तरीक़ेकार साॻा हूंदा आहिनि पर मुनाफ़े में थोरी चेंजिंग रहंदी आहे उहा थोरी घणी थींदी आहे हाणे तव्हां ATM वठंदव पहिरीं त चवंदा मुफ़्त में था ॾियूं हाणे त अकाउंट खोलींदो न वरी पोइ साल खां पोइ चवंदा त हाणे असांजी पॉलिसी चेंज थी रही आहे हाणे हीअ फी वठंदासीं ईअं थींदो आहे सही न आख़िर उहो बि बिज़नेस था कनि न हाणे त बाबा मैसेज अलर्ट जो बि जेको आहे सो माना मुआवज़ो कटियो थो वञे मैसेज ईंदो आहे बाबा तव्हां मैसेज अलर्ट जे लाइ तव्हां खां हीअ रक़म वठूं था इहे सभु शयूं आहिनि पर माण्हू थोरो मोहतात रहंदो त काफ़ी उन्हनि मां फ़ाइदो वठी सघे थो न आउं ज़री बैंक में रहियमि फील्ड में आई स्टार्टेड विथ मोबाइल क्रेडिट ऑफिसर मां फील्ड में वेंदो हुउसि पोइ उते मां माण्हुनि खे चवंदो हुउमि त बैंक वापार थी करे तव्हां वक़्त ते जेकॾहिं इंस्टॉलमेंट ॾींदो त तव्हांखे थोरो घणो फ़ाइदो थियो पर बैंक खे कमाई थींदी तव्हां वक़्त खां अॻु में ॾींदव त तव्हां ॼण बैंक मां एक्स्ट्रा कमायो आहे पोइ घणा माण्हू अहिड़ा हूंदा दुकान बि हूंदो हुननि जो पोइ हुननि खे चवंदुमि रोज़ानो जेका मुरादी थिएव इन्हनि मां कुझु रखी छॾींदा कयो मां 15 ॾींहं ते विज़िट कंदुमि छो जो फोर्टनाइटली वञिणो हूंदो पोइ 15 ॾींहंनि खां पोइ चवंदोमांसि घणा ॾोकड़ रखिया अथई भांडारो भञी या जेको बि दॿो हूंदो हुन मां कढी ॾींदो मां रसीद हुन महिल हुते स्पॉट ते ॾींदुमि त उन में छा थियो त घणनि माण्हुनि 5 सालनि जो लोन 2 सालनि में वापसि करे छॾियो ऐं हुनखे ख़बर बि न पई इहे रहनुमाई के माण्हू वरी ईअं बि बैंक जे मां कर्ज़ वठंदा आहिनि ख़बर आहे त बाबा बैंक या त कुझु न करे सघंदी या कॾहिं कॾहिं कर्ज़ हुकूमत माफ़ करे छॾींदी आहे बाबा उहो सियासी रिश्वत जो ज़रियो बि ज़रूरी बैंक रही आहे न मथां कर्ज़ माफ़ थी वञे एॾो था कर्ज़ खणो जेको माण्हू वठंदासीं छॾींदो ई न हिन जो पुट बि न छॾींदो आहे शहदादकोट खां परते मां स्टार्ट वरितो जॾहिं फील्ड में माण्हू चवंदा हुआसीं फोटो साहिब हिते आयो कुबे सईद खान में ऐलान कयो आई त कर्ज़ तव्हांजा माफ़ कबा सो माफ़ थी विया आहिनि मां चयो बाबा भोटे साहिब खे हुन महिल चयो आहे त असांखे लेटर त मोकिलिया न कोई हो त ईअं चयो तव्हांजा वटि वठी वियो ईअं अमूमन ईअं थींदो रहियो आहे उहे पोइ बाद में जेको आहे इहे इदारा भोॻींदा रहंदा आहिनि हाणे बि तॾहिं त ॾिसो था त खोड़ इदारा प्राइवेटाइज़ इन करे था थियनि न त मुख़्तलिफ़ तरीक़े सां उन्हनि खे तकलीफ़ूं ईंदियूं रहियूं जावेद कभी आपके साथ ऐसा हुआ कभी बैंक के कोई पैसे वैसे लेने हुए या कोई गाड़ी वाड़ी निकलवाई हो बैंक वाले गाड़ी लेके चले आते हैं जब किस्तें टाइम पे ना पहुंचे नहीं मैं बिल्कुल सच बताऊं मैंने अभी गाड़ी नहीं निकाली अच्छा लेकिन ये कि कोई खरीदी थी वो तो मैंने भेजी तो बेची क्यों जब खरीदी तो फिर बेच क्यों दी वो छोटी सी एक थी ख्वाहिश वो मैंने कर दी और उसके बाद जो है वो आप नई गाड़ी के कोई चक्कर में चलो ये बड़ी अच्छी बात है ले लें कोई और गाड़ी जहाँ तक आप वो जो आप बात पूछ रही हैं उसका मैं जो है कुछ समझ नहीं पाया मतलब आप नहीं जैसे कि हम बैंक से गाड़ी निकलवाते हैं ना कर्जे पे कुछ पैसे दे के हम गाड़ी निकलवा लेते हैं फिर थोड़े थोड़े करके 20,000 महीना देते रहेंगे भाई अगर 5 लाख की गाड़ी तो वो बैंक 8 लाख रुपए लेती है लेकिन किस्तों पे भी गाड़ी दे देती है नहीं किस्तों पे जरूर दे रहे हैं लेकिन वो आवाम को छील देते हैं हाँ ये बात तो है मैं इसलिए कहती हूँ भले यूज में ले लो थोड़े से अपने जमा करके ले लो आप यकीन करें कोशिश यही करनी चाहिए मतलब ये ख्वाहिश ना रखे कि नहीं निकलवानी है तो पन्नी पैक लेनी है वरना लेनी ही नहीं है ये जो आजकल तो फिर बंदा सोचता ही रहे हाँ बच्चे ये बाइक निकलवा रहे हैं इंस्टॉलमेंट पे अब जाहिर है वो गाड़ी मिसाल के तौर पे 45,000 रुपए की है तो वो उस पे 20,000 रुपए कमा रहे हैं तो जाहिर है उनका बिजनेस है ना हाँ सही बात है हर किसी का अपना अपना एक शोभा है अपने बिजनेस से अच्छा जिस सॉन्ग के बारे में मैं आपसे काफी टाइम से बात कर रही थी उसकी कुछ लाइनें हमें गुनगुना के सुना दें आप जी इसके बोल हैं कुर्बान तुझ पे है सब कुर्बान पाकिस्तान पाकिस्तान मेरी धरती में
जीना और मरना तेरे लिए है मेरे वतन, मेरे लहू का हर कतरा दे दूंगा तुझको तेरी कसम कुर्बान, कुर्बान तुझ पे है सब कुर्बान पाकिस्तान। ये वो गाना और इसकी शायरी एंड कंपोजिशन इमरान साजन। मेरी आरज़ू है हर सांस है तेरे लिए, मुझ में तेरी खुशबू है जरा जरा मेरे लिए, मेरी हिफाजत तुझ पे। ये आपको मैंने थोड़ा सा टाइटल बता दिया है, अगर आपको इसको पूरा देखना हो तो आप YouTube पे जाएं और देख सकती हैं। बहुत शुक्रिया। अच्छा लगा देखकर और होनी भी अच्छी चाहिए। शेख साहब तव्हांखे छा थो लॻे मतिलबु असांजे जेके मुल्क लाइ असांजे जेके फ़ौजियुनि जे लाइ असांजी रेंजर्स जे लाइ जेके अहिड़ा गाना या ट्रैक नवां नवां ठहंदा आहिनि त हिकिड़ी ऑटोमेटिकली रत जे अंदरि हिकिड़ी जोश ऐं जज़्बात जागी वेंदा आहिनि। ई छा थींदो छा इहो या अजीब फीलिंग्स आहे। हाणे 65 जी जंग में बि नूरजहान गाया हुया न, जी जी जंहिंजे करे जज़्बो जेको आहे उहो थोरो वधंदो हो। बल्कि असीं चिमनियुनि में नंढड़ा हूंदा हुआसीं, जी, तव्हां जी। त पैदा ई न थिया हूंदव, बिल्कुलु। उते तॾहिं जज़्बो थींदो आहे न, त उहो उत्साह ॾियणो हूंदो आहे, माना हिमत ॾियणी हूंदी आहे हा। ऐं आथत ॾियणी हूंदी आहे त बाबा असां कुझु करे ॾेखारींदासीं, न त ईअं वरी पोइ मज़ो न थींदो आहे। ईअं लॻंदो आहे त असां हारियल हारियल लॻंदा आहियूं, पोइ हारियल हुजूं या न हुजूं पर खटियल लॻंदा आहियूं त बाबा ईअं करिणो आहे, अलाह अकबर, त माना कमु बेड़ा पार। हा, नारा जीअं हाणे हणबा आहिनि, हा हा नारे सां जेको आहे जज़्बो उभारणो हूंदो आहे न, असल ॻाल्हि इहा हूंदी आहे। मां त बि सोचींदी आहियां त इन्हनि माण्हुनि खे त ज़िंदगी अलाह से हिकिड़ी ॾिनी आहे, मौत बि हिकिड़ी दफ़ो अचिणो आहे। मुंहिंजी त इहा ख़्वाहिश हूंदी आहे त जेकी ज़िंदगी आहे माण्हू पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजी दिलि जी ख़ुशियुनि सां ओड़े तरीक़े सां ई गुज़ारे, पर इहे बि असांजी हिकिड़ी वॾी ॻाल्हि हूंदी आहे त असां उन्हनि खे पंहिंजी जानुनि जा नज़राना ॾेई पंहिंजे पाकिस्तान खे सलामत रखियूं वेठा आहियूं। ऐं शहीद जेको अथव न, जी जी उहो अलाह ताला जो फरमान आहे त शहीद खे तव्हां मुअल न सम्झो। सही सही सर, मां तव्हांजी ॻाल्हि हितां यकीन बिल्कुलु कंटिन्यू कंदसि, पर वक़्तु ब्रेक जो थी वियो आहे। नाज़रीन, वक़्तु थियो हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो, हलंदासीं ब्रेक जे तरफ़। ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं, ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम सलाम सलाम। शहानी है अमन छोटे पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। शहानी है अमन छोटे पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भली कार कंदसि तव्हांखे सिंध टीवी जे प्रोग्राम सलाम सिंध में। गुफ़्तगू असांजी कंटिन्यू आहे, पर वक़्त जा लम्हात कुझु घटि बि आहिनि, पर असां पंहिंजी ॻाल्हियुनि खे ज़रूरु पूरो कंदासीं। बाक़ी हिन खां विच में असां ॻाल्हाया बिस्किट बि खाई वरिता। पहिरियां बिस्किट जे बारे में ॿुधायो त तव्हांखे लॻो कीअं? जी तव्हां बिल्कुलु बि खाधो ऐं बहितरीनु हो। अञा ताईं तव्हां माना ईअं उन टेस्ट में आयो लॻे थो जीअं जहिड़े स्टाइल में ॾिसो था। न, अवां तारीफ़ कई ऐं मूं खाई ॾिठो त मां हुनजी ताईद थो कयां। ईअं न साईं? बसि तारीफ़ साईं, तव्हांखां त एतिरा एक्साइटेड थी वियो त खाइण त मजबूर थी वियो त मूंखे खाइण घुरिजनि। असां यकीन त अचे न। यकीन अचे बिल्कुल। अच्छा भाई शेख आप भी साहब खाते हैं का गाला? वाह लाला वाह। खाना भी चाहिए बिल्कुल। वो हंस रही है इस बात में। सही। ऐसा जेकी मां शेख साहब पां जेकी ॻाल्हि कनि त शहीद कॾहिं बि अलाह साईं चयो त शहीदनि खे कॾहिं बि मुअल न चओ। हा, उहा थोरी ॻाल्हि पंहिंजी कंटिन्यू कजो ताकी मूंखे बि कुझु नओं मैसेज मिले। न बिल्कुलु, शहीद जेको आहे उहो कॾहिं असां बि उहा बि ॻाल्हि करे असां पंहिंजी जानुनि जा नज़राना असां पंहिंजे मुल्क जे नाले करे छॾींदा आहियूं। त इहो ई आहे न, जीअं हाणे मूं हिकिड़े बुज़ुर्ग खे चयो जी त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां शहीद थियां। अच्छा पोइ चई त पोइ मूंसां नेक्स्ट टाइम अचे त पोइ मिलजांइ। हाँ थोरो मुराक़बो कंदड़ हुयो अच्छा अच्छा ऐं मूं खोड़, छो जो स्काउटिंग में रहिया आहियूं असां, काफ़ी कम कया आहिनि न अहिड़े सही, वेलफेयर सही, जा या सही। मुख़्तलिफ़। पोइ जंगनि में बि हिसो, जीअं ब्लैकआउट वग़ैरह जी, जी, जी। में हेल्प ॾियण जे लाइ, या फर्स्ट एड जो मुंहिंजो कोर्स थियल आहे, त उन में पोइ मूंखे हुन चयो त यार तूं शहीद थींदे। हाणे उन खां पोइ मां एॾो सदाईं पाण खे फुर्त सम्झंदो आहियां, हा न, त माना त मां शहीद थींदुमि ई थींदुमि। ऐं इहो अलाह जो ज़ाहिर आहे, उहो बहितरीनु माण्हू करे लेखियो वेंदो आहे जेको शहीद थींदो आहे। सही जो सही अलाह जी राह में शहादत हुनखे मिलंदी आहे न। सही सही। बाक़ी त हाणे घणा माण्हू जेके इहो त आहिनि, थियो साईं ख़ुशि नसीब जेको अलाह जी राह में शहीद थी। हा, पर जेकी दीद या शहीद हुजनि उन्हनि जे लाइ छा चवंदव तव्हां?
बस हाणे उनजे लाइ मुख़्तलिफ़ रिहेबिलिटेशन सेंटर ठहियल आहिनि। मुंहिंजो पुटु बि साइकेट्री में डॉक्टर आहे, उनजो बि रिहेबिलिटेशन सेंटर आहे, उनजी एड्रेस ॿुधाए छॾींदोमांव। सुठी ॻाल्हि आहे। न भला कंहिं दीद कंहिं घूर तव्हांखे शहीद कयो, कॾहिं कॾहिं माण्हू थी वेंदो आहे, कॾहिं कॾहिं माण्हू अहिड़ो हुस्न ॾिसंदो आहे जो फील थींदो आहे त गुज़ारे वियो आहे ॼणो, पोइ पाण माना फना थी वियो आहे, न रही सघंदो आहे, मतिलबु ईअं गुम विञाइजी वेंदो आहे। हा उहो त हाणे आहे न, जीअं सवेर हिकिड़ो माण्हू ही अदो रिहर्सल पियो करे कि जब कोई प्यार से बुलाएगा तुमको एक शख्स याद क्या बात आएगा। है। त इहे शयूं आहिनि, हाणे रूह जूं ॻाल्हियूं आहिनि। रूह जूं ॻाल्हियूं जीअं तव्हां जीअं सवेर ॻाल्हि कई त राज़ जेके आहिनि उहे माण्हुनि खे न ॿुधायो। अवां बि जेकॾहिं अवां हिते होस्ट आहियो, वरी को ॿियो को महिमान आयो, हुनखे तव्हां मुंहिंजी ॻाल्हि इहा कंदो त उहो छा आहे त राज़ जेको आहे उहो पोइ राज़ न रहंदो आहे। फीलिंग्स हूंदियूं आहिनि, जेके फीलिंग्स तव्हां वटि जेतिरो रहंदियूं न पाण वटि, ओतिरो तव्हांखे मज़ो ईंदो लाइफ। पर जेका फीलिंग जंहिं माण्हू जे लाइ आहे उनखे त इहो राज़ ॿुधाइजे न। चवंदा आहिनि ॿुधाईंदासीं त कुझु वरंदो, ईअं न कन बस ईअं दिली में पियो वणंदो माण्हू, उनखे सम्झ में अची वेंदो, अदाउनि मां, इशारनि मां, अखियुनि मां ईअं ई आहे, ॻाल्हाइण मां। हा पर जेकॾहिं हू ना सम्झो हुजे ऐं न सम्झे त पोइ छा कयूं? न सम्झे त पोइ हाणे हुनजे लाइ माण्हू हिकिड़ा अदब वारा जेके आहिनि न, उहे थोरी घणियूं कोशिशूं बादब थी करे उहे कजनि, छो जो तकड़ न कजे पोइ। ऐं रब खे जेको आहे दुआ कजे त जीअं हाणे रब खे बि रिझाइणो हूंदो आहे न, जॾहिं त हुनखे सॼी ख़बर आहे असांजी, पर पोइ बि असां हुनखे वॾाईंदा आहियूं न। हा त हाणे इहे त खोड़ शयूं हूंदियूं आहिनि जेके माण्हुनि खे वणंदियूं आहिनि। सही सही। हा घणा वण वणंदा आहिनि। पर मूं जेतिरो ताईं ॾिठो आहे, जेकॾहिं तव्हांजी लगन ऐं चाहत ऐं जज़्बो ठीकु आहे ऐं नियत माना सुठी आहे त पोइ हासिलात आहे मुंहिंजे ख़्याल में। तव्हां छा चवंदो? हा रब ॾे थो, अता थो करे, त जंहिं माण्हू जे लाइ माण्हू जे लाइ, पर जंहिं पोज़ीशन जे लाइ, जंहिं इदारे में नौकिरीअ जे लाइ, या जेको तव्हां सोचियो आहे उहो मिली रहंदो आहे। पोइ थोरी देरि ज़रूर थींदी आहे, थोरी कोशिशि थींदी आहे, पर असां चवंदा आहिनि सबर का फल मीठा होता है, त माण्हू थोरो सबर सां खाए त उहे शयूं सुठियूं हूंदियूं आहिनि। पोइ ॾिसो, तव्हांखे कुझु ॾियण जी आदत पहिरें हुअणु घुरिजे। तव्हां सिक ॾींदव त तव्हांखे पोइ वधीक मिलंदी। सही सही सही। जॾहिं तव्हां सिक न ॾींदव त पोइ कोई फ़ाइदो न आहे, अॻियां मोट कोन मिलंदी। सही सही सही। ईअं थींदो आहे। गिव एंड टेक जो ज़मानो हूअं ई आहे, कुझु ॾिबो त कुझु वठिबो, पोइ सिको हुजे, चाहत हुजे, कर्ज़ ॾींदव त कर्ज़ मिलंदव, इन में इहो बची वियो बैंक जे वारा वरी कुझु रखाईंदव त तव्हांखे कुझु मिलंदो। वरी ॿियनि खे बि विराइण जे लाइ असां वटि अवेलेबिलिटी हूंदी न। हाणे हिकिड़े हंधि जेकॾहिं स्टक थी वेंदो त ओड़े पाड़े में न ॾेई सघंदासीं न, ईअं बि थींदो आहे न। सही सही। तव्हां वटि ज़मीन न आहे पर कंहिंसां गॾिजी करे वठंदव त तव्हांजी उहा ख़्वाहिश बि पूरी सघे थी। सही सही थी सघे थी। सही 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 सही। हा माना ईअं खणी चऊं त माण्हू जेकॾहिं सुठो इंसानु थियणु चाहे या सुठी ज़िंदगी गुज़ारणु चाहे त सभ खां पहिरियां त ॿियनि जे लाइ सोचणु शुरू करे छॾे। हा त यार ॿिया माण्हू कीअं ख़ुशि रही सघंदा। जॾहिं ॿिया माण्हू ख़ुशि रहंदा त ऑटोमेटिकली तव्हांजी जेका सर्किल आहे, तव्हांजे चौधारी जेके माण्हू आहिनि उहे समूरा ख़ुशि हूंदा त तव्हांखे कान पाणे ख़ुशी मिले। माना उन्हनि खे का तकलीफ़ न हूंदी, तव्हांजो भंडणु माना हिकिड़ो मथे जो जेको आहे न जेका परेशानी उहा ख़तमु हूंदी, मिट माइट सभु सेट हूंदा, कंहिंखे कंहिं का तकलीफ़ न हूंदी, त पोइ हिकिड़ो सिलसिलो सुठो रहंदो। जीअं हाणे वेलफेयर आहे न, असीं जीअं हाणे मूं बिज़नेस बि कयो जीअं, पर जॾहिं फुल टाइम जो आयो मामिलो त पोइ मूं चयो त पोइ मां ख़ैर जा कम न करे सघंदुमि, पोइ मां वेलफेयर खे अख़्तियार कयो ऐं असां वेलफेयर जूं खोड़ एक्टिविटीज़ कंदा आहियूं। सही सही। शायदि नंढपण में स्काउट हुअण जे करे असां नंढड़ा हूंदा हुआसीं, असांखे बाक़ाइदे प्रोग्राम ॾिनो वेंदो हो त घटि में घटि हिकिड़ी नेकी कयो, घटि में घटि हिकिड़ी नॉलेज हासिलु कयो ऐं हिकिड़ी नॉलेज शेयर कयो। हाणे टे शयूं डेली करणियूं पवंदियूं ऐं असांखे डायरी ठाहिणी पवंदी। ऐं आउं अञा ताईं कोशिशि कंदो आहियां त इन ते कारबंद रहां। पर मां जेको फील कयो आहे निसार साहिबु, त जेकी स्कूल वारे ज़माने में स्काउटिंग में जिन हिसो वरितो त उहे वॾा थी करे बि आम ज़िंदगीअ में बि स्काउट जो किरदारु अदा कंदा रहिया आहिनि। इलाही माना घणे भाङे नज़र ईंदो आहे। मां उन ॾिठो पए त हिकिड़े ट्रैफिक जाम हुई, हिकिड़ो गाॾी वारो लही मोटरसाइकिल वारो, उहो साइड मोटरसाइकिल करे बाबा ट्रैफिक पुलिस जो किरदारु अदा कयईं। ॿिए हमरा चयो चई इहो छा आहे, मां जी नंढपण में ज़रूरु स्काउट रहियो हूंदई, हिनखे दर्द जी, ॾुख जी, तकलीफ़ जी, परेशानियुनि जी ख़बर आहे, तंहिंजे करे हुन चयो त मामले खे सिधो करण जे लाइ जेकॾहिं ट्रैफिक वारो न आहे त आऊं ई भला 2-4 मिंट कढी करे माहौल खे सिधो करे ॾियां। उन में हिकिड़ो जज़्बो रहे थो पोइ बि। बिल्कुलु रहे थो। ऐं छा आहे त
नंढपण में प्रैक्टिकली असांखे ट्रेनिंग बि इहा ॾिनी वेंदी रही आहे न। हाणे स्कूल में बि तव्हां अॻे असां नंढा हूंदा हुआसीं, लाड़काणे में गवर्नमेंट हाई स्कूल हो, त उते मैनुअल वर्क जो हिकिड़ो पीरियड हूंदो हो। सही। यानी तव्हांखे बाग़बानी जेका आहे न उहा कहिड़े नमूने करणी आहे, प्लांट्स खे ॾिसणु, वरी उन्हनि जी सार संभाल लहणु। तव्हांखे सुबुह जो असेंबली में क़ुर शरीफ़ पढ़ायो वेंदो हुयो। सही सही सही। हाणे आस्ते आस्ते उहे शयूं घटि बि थी वञनि। एनसीसी ट्रेनिंग हूंदी हुई, फौजी ट्रेनिंग ताईं ॾिनी वेंदी साईं। उन एनसीसी ट्रेनिंग में त शागिर्द पाण खे फौजी महसूस करे वॾो माना हिकिड़ो सुठो फील कंदो हुयो, ऐं फोटू कढाईंदा हुआ वॾो ईअं टोपी माना ईअं केप में टोपी ते हिन में वर्दी में फासाए। 20 मार्कूं अलॻि मिलंदियूं हुयूं। 20 मार्कूं अलॻि। ऐं फीमेल में बि यानी गर्ल्स कॉलेजिस में बि ईअं थींदो हुयो। सही सही। हाणे आख़िर में वेंदे वेंदे भला कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदो? मैसेज हाणे इहो ई आहे नौजवाननि जे लाइ, जीअं अव्हां ख़ासि तौर ते चयो न, त इहो ज़हन में रखी छॾियो त घटि में घटि हिकिड़ी नेकी कयो रोज़ानो, घटि में घटि हिकिड़ी नॉलेज शेयर कयो, भले फेसबुक ते ई कयो पर पॉज़िटिव हुजे, ऐं हिकिड़ी नॉलेज हासिलु कयो। सही। वाह वाह। इहो नौजवाननि जे लाइ आहे। ऐं नौजवान जेकॾहिं सही हूंदा त उहो अॻिते मुआशरो बि सही हलंदो। वाह वाह वाह। जावेद भाई, आपका कोई मैसेज है आखिर में? बहुत अच्छी बात बोली। हाँ, ऐसा ही है कि आप अच्छे इखलाक रखें। इखलाक ही एक बहुत बड़ी चीज़ है इस दुनिया में, इससे बढ़ के तो कोई चीज़ नहीं। क्या बात है जी, क्या कहने हैं। और वाह, आप क्या कहेंगी? अखलाक की बात हुई यहाँ पे। इखलाक की बात है, इखलाक अच्छा रखना भी बहुत ज़रूरी है, ऑनेस्टी बहुत ज़रूरी है। ख्याल में आप जो भी काम करें अच्छे दिल से, एक साफ दिल से, ऑनेस्टी से करें, तो ये बहुत ज़्यादा ज़रूरी है इखलाक के साथ साथ। चलें जी, बहुत शुक्रिया तीनों मेहमानों का। लास्ट में ये कहूंगी कि मैं लास्ट में आपका मैं सॉन्ग जरूर सुनना पसंद करूंगी। मोहम्मद नास्तान जो रुबाब जी हेल्प कजो। सही निसार जी वरी मेहरबानी। जावेद भाई, रुबाब जी आपका बहुत जी शुक्रिया। बिल्कुल। ऐं इन्हनि सां गॾोगॾु इन्हनि जो जेको गाला बिस्किट जे बारे में मां पंहिंजे व्यूअर्स खे ॿुधाईंदी आहियां। नाज़रीन, गाला बिस्किट इलाही बहितरीन ल्यू कंपनी जो इलाही मज़ेदार बिस्किट आहे। हिन जे अंदरि जेकी शयूं ऐड आहिनि, हिन में अंडो ऐड आहे, गंदुम ऐड आहे, खंडु ऐड आहे, हिन जे अंदरि पीनट्स ऐड आहिनि, ऐं हिन जे अंदरि खीर बि ऐड आहे। बिल्कुलु काफ़ी शयूं, सभु शयूं ऐड करण खां पोइ मोहबत बि ऐड थियल, प्यार बि हिन में ऐड थियल आहे। तव्हां जंहिंखे ॾींदव न त तव्हांखे मोहबत ई मोहबत मिलंदी। मोज़ महिमान जेकी तव्हांजे घर जो हिसो हूंदा आहिनि, ईंदा रहंदा आहिनि, तो गाला बिस्किट जा पैकेट पंहिंजे घर में रखी छॾींदा कयो। चांहि सां गॾु सर्व कंदव बिस्किट गाला जो, त मोज़ महिमाननि जे नज़र में बि सुठा लेखिया वेंदो ऐं उनखे ज़ाइको बि ॾाढो सुठो ईंदो। सो गाला बिस्किट ॾाढो ज़बरदस्त आहे। ऐं लू कंपनी त हूअं ई माना नालो ई काफ़ी आहे। गाला बिस्किट वापरायो, वठो ऐं खाओ पीओ। ज़िंदगी इहा ई अथव, सची ॻाल्हि इहा आहे। सो अलाए छा हयाती। सो खाईंदे पीअंदे, घुमंदे फिरंदे ऐं मौज मस्तियुनि में तव्हां हुजो। इन ई ते असांजो अॼोको प्रोग्राम पूरो थिए थो। नाज़रीन, असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाइणी ते पहुची वियो आहे। इंशाल्लाह सुभाणे तव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर हूंदसि। तेसिताईं पंहिंजो, पंहिंजे घर वारनि जो, जिन सां तव्हां प्यार कंदव, जेके तव्हां सां प्यार कंदा आहिनि, उन सभिनी जो खोड़ सारो ख़्यालु रखो। पंहिंजी दुआउनि में पंहिंजे होस्ट सदर पुटो खे यादि रखिजो। इरशाद जागीरानी तव्हां खां मोकिलाए थो। जी लतीफ़ जी, मिठी ॿोली सदाईं गॾु। टप के
कच्चा घड़ा बन के कंड लग जाएंगे, कच्चा घड़ा बन के मैं आवांगी हवा बन के, बूहे बारियां हाय बूहे बारियां। बूहे बारियां बूहे बारियां बूहे बारियां। सुबह सुबह जो पखी अखेर माउडरे थो, हरी नारी रबखे संभाले निकरे थो, हिन सरजमीन सिंध ते जिए सजो घरे थो, खुशहाली है अमन जोड़े पैगाम, मुझे सिंध खे सलाम सलाम सिंध।